ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سيدنا وسندنا ونبينا محمدا عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي اللهم بارك على محمد وآله وصحبه وآل بيته أجمعين وبارك وسلم صل كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وصحابهم وذرياتهم أجمعين. برادران اسلام معززین حضرات یا بزرگوں بھائیوں اللہ تعالی جل جلالہ بڑے احسان فرمائے پانی مہربانی فرمائی جو دلاری رات میں اسان کے یہ بات دی کرے قرآن شریف کو زیارتوں قرآن شریف کے گزرنے جا موقع
पंहिंजे फज़ल ऐं करम सां नसीब फरमाया आहिनि। अल्लाह ताला जल जलालहू हिन राति खे कहिड़ी ख़ुशूसियतूं नसीब फरमायूं आहिनि। पहिरीं ख़ुशूसियत हीअ आहे हिन राति जी जो हीअ रमज़ान मुबारक जी 23वीं राति आहे ऐं ॿी ख़ुशूसियत अल्लाह ताला हीअ हिन राति खे हीअ नसीब फरमाई आहे जो अॼोकी राति में लैलतुल क़द्र जे वञण जो इम्कान आहे। इन करे जो मुंहिंजे हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त पोएं अशरे जे 5-21 वारनि रातिनि मां का राति लैलतुल क़द्र जी थी सघे थी। ऐं टी ख़ुशूसियत हिन राति खे इहा नसीब थी आहे जो हिन अॼोकी राति में ॿियनि मस्जिदुनि सगोरनि सां गॾोगॾु हिन महले वारी मस्जिद शरीफ़ में भी ख़त्म क़ुरान मजीद जो नमाज़ तरावीह में पूरो थी चुको आहे। उहे ख़ुश नसीब आहिनि जमात जा अरकान जिन खे अल्लाह ताला पाबंदीअ सां क़ुरान शरीफ़ जे ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई ऐं उहो ख़ुश नसीब आहे जनाब मोहतरम हाफ़िज़ साहब सगोरो जंहिंखे अल्लाह ताला इहा क़ुरान जी नेमत पंहिंजे फज़ल ऐं करम सां दिलो दिमाग़ ऐं सीने में नसीब फरमाई। दुनिया जी जहान में त अवां पाण जे हाफ़िज़नि सगोरनि खे ऐं आलमनि सगोरनि खे सम्झंदा हूंदव छो त कपिड़ा बि तव्हां वांगुरु अथनि, ॾेसावर बि तव्हां जहिड़ो अथनि, अञा तव्हांजो सुठो हूंदो ॾेसावर, ठाक फूक तव्हांजी सुठी हूंदी, जायूं जहिड़ो बि तव्हां जहिड़ियूं अथनि अञा बि घटि। पर क़यामत जे ॾींहुं हिननि हाफ़िज़नि सगोरनि खे जॾहिं क़ुरान शरीफ़ जे नूर जी झलक चेहरनि में नसीब थी तॾहिं तव्हां सभु हैरान थी वेंदव। अल्लाह ताला फरमायो यौम तबयज़्ज़ु वजूह व तस्वद्दु वजूह, क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा मुंहं चिमकंदड़ हूंदा जो चोॾीअ जे चंड में अहिड़ी रोशनी न हूंदी पर सिज उभरियल में एॾी रोशनी न हूंदी जॾहिं ख़ासि इंसाननि जे मुंहनि मुबारकनि में चेहरनि सगोरनि में चमक ऐं रोशनी हूंदी। ऐं हिकिड़नि माण्हुनि जा मुंहं ऐं चेहरा ज़ंगाल आलूदा हूंदा जंहिं ते स्याही छायल हूंदी ऐं कारे थपियल हूंदी ऐं 29 जे ऊंदहि जे मानंद हूंदा। मुफ़स्सिरीन हज़रात फरमायो आहे त जन मुंहनि में जन चेहरनि में नूर चिमकंदड़ हूंदो उहे क़ुरान वारनि जा चेहरा हूंदा जो सीननि मां क़ुरान शरीफ़ निकिरी क़यामत ॾींहुं उन्हनि जे चेहरनि में नूर वांगुरु तजली अची ॾींदो, चिमकंदड़ नज़र ईंदो। ऐं जंहिंजा चेहरा ज़ंगाल आलूदा हूंदा उहे शख़्स हूंदा जिन अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जी नेमत हासिल न कई ऐं पंहिंजी ज़िंदगी हैरान करे छॾी। मां मारूज़ात पेश करण खां अॻु में इहा दुआ घुरनायो आहियां त अल्लाह ताला अव्हां खे ऐं अव्हां जे औलाद खे पंहिंजे फज़ल ऐं करम सां हिन क़ुरान जे दौलत सां छल मालामाल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा भाइर, हिकिड़े तरफ़ खां दुआ करणी आहे ऐं ॿिए तरफ़ खां अर्ज़ु करणो आहे। अर्ज़ु इहो आहे त महिरबानी फरमाए पंहिंजे औलाद जे मथां बेरहमी न कयो। हे शहज़ादरा, हे नो निहाल नंढड़ा, घरनि जी सूंह, तव्हांजे सीने जो सिंगार, तव्हांजे अखियुनि जो ठार, इहा बच्चनि जी नेमत, नरीना औलाद हुजे या न्याणी जी औलाद हुजे, सभु कुझु अल्लाह जी नेमत आहे। बिना मुआवज़े जे बिना बहा जे रब तव्हांखे ॾिना आहिनि। किन भरोसो को पैसो पाई पुटनि न्याणियुनि ते टको टुको को भरे थो, असांजे पासे ते त मुफ़्त मिलिया आहिनि। तव्हां ख़ैर पुरनि जो छा असर आहे? पुट न्याणियूं अलाह से मुफ़्त ॾिना अथव किन वरितो अथऊं, कुझु वरितो अथई? इहा उन जी महिरबानी आहे।
शयूं जे पैसा हुजनि हा औलाद जे एज़े में त दौलतमंद कारखाननि वारा सेलरनि वारा ताजर ऐं वापारी वॾा वॾा कामोरा वरे औलाद ख़रीद करे अचनि हा तव्हां मिसकीन ऐं असां हिकिड़ी न्याणी ऐं हिकिड़े पुट खां सिकंदा रहंदा वठूं पर ही चूक बिना मुआवज़े जे मिली रही आहे हीअ नेमत इन जे करे कई मिसकीन अहिड़ा आहिनि जिन खे दर्जन पुटनि जा आहिनि ऐं कई नवाब अहिड़ा आहिनि जिन खे नाले खां औलाद नसीब न थी आहे नेमत जी बेक़दरी न कजे इन लाइ त ही बचड़ा रब नथो ॾे हिननि खे जुआगर कजे इन्हनि खे नशई बणाइजे इनखे रिश्वतखोर कामोरो बणाइजे इनखे ज़ालिम ऐं बेरहम ऐं ज़ानी ऐं खूनी बणाइजे इन लाइ त न ॾिनासीं रब त इन लाइ ॾिना आहिनि त इन क़ुर शरीफ़ वारी नेमत सां पंहिंजे हिन बचनि वारी नेमत खे मालामाल बणायो हिकु तरफ़ खां अल्लाह ताला असांखे औलाद वारी नेमत नसीब फरमाई आहे बोले मन यशाअ इनासन व याबुल मन यशाअ ज़ुकूर बिना बहाजे बिना एवले जे बिना कीमत जे बिना पैसे पाई भरण जे बिना बेकर जे भरण जे पास औलाद वारी नेमत ॾिनी जंहिंसां असांजा अंगण ऐं घर सिंगारियल आहिनि जे वरनि जे घर में नंढड़ा न हुजनि हा जे कबीरनि जे घरनि में सगीर न हुजनि हा त वॾनि ऐं कबीरनि जे कारकिर्दगीअ जे करे किननि करतूतनि जे करे कुधनि कमनि जे करे घरनि जे मथां अल्लाह जे अज़ाब जो सहारो घुमी वञे हा पर सगीरनि ऐं नंढड़नि जे सदको वॾा बि बचंदा था अचनि जॾहिं कबीरनि ऐं वॾनि जा गुनाह रब तबारक व तआला जल जलालहू जे आॾो पेश कया वेंदा आहिनि अल्लाह ताला जल जलालहू जलाल जो फैसलो कंदे गज़ब मोकिले छॾींदो आहे पंहिंजे अज़ाब खे रवानो फरमाईंदो आहे पर वरी जॾहिं रहमत जे नज़र सां निहारे नंढड़ा नंढड़ा सगीर ॿार और पंहिंजे ॿारनि जे घर में नज़र फरमाईंदो आहे त वरी पंहिंजे रहमत खे मोकिले उन खे सबक़त जी तौफ़ीक़ ॾेई करे गज़ब खे वापसि करे वरी उन कावर वारी जॻह ते नंढड़नि जे सदको रहम जी अल्लाह सही नेमत नसीब फरमाईंदो इन रहमती सबक़त गज़बी मुंहिंजी रहमत मुंहिंजो प्यार मुंहिंजी बाज मुझे गज़ब खां अॻाई करे वञी पहुचंदी आहे पहुचण वारी जाइ ते अध तां मुंहिंजो गज़ब वापसि मोटी ईंदो आहे इहा रहम जी नज़र अल्लाह जी असां जे मथां नंढड़नि सगीरनि ते सदको ईंदी आहे मां जे पंहिंजे ज़ुबान सां 100 दफ़ो या रहीम वेही पढ़ां त भले यकीन अल्लाह जी रहमत ईंदी रब जी बाज नाज़िल थींदी पर जे हिकिड़ो नंढड़ो सगीर ॿार मासूम ॿार जंहिं गुनाह जे वेझराई गई जंहिं गुनाह में हथ ऐं पेर पंहिंजा कम न आंदा आहिनि हां जे हिकिड़ो दफ़ो थी या रहीम जो लफ़्ज़ ज़ुबान सां पढ़ंदो त मां जहिड़े 100 दफ़ा पढ़ण वारे जे एज़े में एॾो अल्लाह जो रहम न बरसंदो जेॾो हिकिड़े नंढड़े ॿार जे हिकिड़े दफ़े या रहीम चवण सां अल्लाह जे रहम जा ककर बरसी वेंदा अल्लाह ताला खे अमी तमामु प्यारा आहियो उन पंहिंजे प्यार जे आधार ते अल्लाह साईं कहिड़ा नेमतूं त तव्हांखे नसीब फरमायूं आहिनि पर बच्चनि जी नेमत बि नसीब फरमाई आहे जे अल्लाह ताला खे कौड़ा हुजो हा रब साईं तव्हां मुंड मिल हुजे हा ना पसंद हुजो हा अल्लाह खे त काथे नेमतूं ॾिया 18,000 मखलूकात मां वध में वध जेकॾहिं प्यारे में प्यारी मखलूक आहे त अल्लाह ताला खे इंसान मखलूकात प्यारी आहे इन प्यार जे करे उथण वेहण खाइण पीअण
रहण करण हलण चलण में अल्लाह ताला जल जलालू इंसान के इम्तियाजी एजाजी सूरत नसीब फरमाई है। रहण करण जूं जायूं जहिड़ियूं इंसान के नसीब कयाई अहिड़ी ॿी मखलूकात के रहण जी जाइ नसीब न थी सघी। खाइण पीअण जूं नेमतूं जहिड़ियूं इंसान खे नसीब कयाई अहिड़ियूं कंहिं ॿी मखलूकात खे नसीब न थी सघियूं। हलण चलण घुमण फिरण लाइ सवारीअ जो इंतजाम जो इंसान खे रब नसीब फरमायो हो ॿी की मखलूकात खे नसीब न थियो। शादीअ जो नमूनो ग़मीअ जो जहिड़ो इंसान खे रब नसीब फरमायो हो ॿी कंहिं मखलूकात खे नसीब न थियो। इहो इन्हीअ जे करे जो सारी मखलूकात खां वध में वध जेकॾहिं प्यार आहे अल्लाह ताला जो त आदम जे औलाद इंसाननि सां आहे। पोइ जेको अल्लाह जो तव्हां सां प्यार आहे तव्हां बि त उन जे क़ुर शरीफ़ सां ओॾो प्यार कयो न, उन जे नबी करीम सां ओॾो प्यार कयो न, उन जे दीन सां ओॾो प्यार कयो जेॾो अल्लाह असांजो तव्हां सां प्यार आहे। केॾा त प्यारा हो प्यार जे आधार ते तव्हांखे सिज नसीब कयाई बिना बहाजे। पंहिंजे वॾे में वॾे प्यार जे आधार ते तव्हांखे चंड जी रोशनी नसीब कयाई। वल कमर नूरा वल कमर नूरहू वक़द्दरहू मनाज़िल लितालमू अदद अस्सिनीन वल हिसाब। पंहिंजे शफ़क़त प्यार जे आधार ते अल्लाह साईं तव्हांखे आसमानी नेमतुनि खां अलावा वरी ज़मीन नेमतुनि सां टिमटार भरे ॾिनाई। टिमटार जो लफ़्ज़ सम्झो था न, सफ़ा टुबड़ीअ वांगे ज़मीन टुबड़ीअ वांगे टिमटार सफ़ा भरियल आहे ज़मीन अल्लाह जे नेमतुनि सां। वणनि वारी नेमत सां, मेवनि वारी नेमत सां, पोखनि वारी नेमत सां, स्वारीअ वारी नेमत सां, पाणीअ वारी नेमत सां, खीर वारी नेमत सां, औलाद वारी नेमत सां, अबे अम्मा वारी नेमत सां, घर वारनि वारी नेमत सां, जाइन जॻहियुनि वारी नेमत सां, पेट्रोल ऐं सुई गैस वारी नेमत सां, ऐं डीज़ल वारी नेमत सां, ऐं हवा वारी नेमत सां, करोड़ नेमतुनि सां टिमटार धरती भरियल नज़र थी अचे। जाॾे थी नज़र कजे ओॾे थियूं करोड़ अल्लाह जूं नेमतूं नज़र अचनि। इहो सभु कुझु अल्लाह ताला असां प्यार जे करे असांखे नसीब फरमायो। इंसान एॾा प्यारा बदनसीब ऐं बदकिस्मत उहे इंसान चइबा जिन सां अल्लाह ताला जो एॾो प्यार हुजे ऐं हुननि जो वरी अल्लाह जे ज़ात सां दुश्मनो हुजे। तौहीद जा बाग़ी, मज़हब इस्लाम जा बाग़ी, क़ुरान शरीफ़ जा बाग़ी, इबादात जा बाग़ी, सरवरे कायनात अलैहिस्सलाम जे सुन्नत जे इताअत जा बाग़ी, ये बदनसीब शख्स आहिनि जिन अल्लाह जे प्यार जी बेक़दरी कई। वरी जॾहिं अल्लाह जे गज़ब वारी हिननि खे रहण मिली त हे ईअं धायूं मुंहिंज धार थी वेंदनि ऐं सॼी ज़िंदगी आख़िरत वारी हिननि जी दाहुन ऐं कूकुर में गुज़री वेंदी, गुज़रंदी बि न। तंहिंजे करे मां सभिनी खे थो कयां त महिरबानी फरमाए शुक्रगुज़ार थी अल्लाह जा पंहिंजी ज़िंदगी पूरी कयो। अल्लाह असांखे तमामु तव्हां प्यारा हो, वॾा प्यारा हो। ॿियो त घणियूं ई प्यार जे आधार ते नेमतूं नसीब कयाई, पर जेको प्यारो पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी मखलूकात खां अल्लाह ताला खे वधीक प्यारो आहे, उहो पैगंबर बि असांखे पंहिंजे प्यार जे आधार ते नबी ऐं रसूल ऐं पैगंबर जे सूरत में अता फरमाया आहिनि। सभिनी खां वधीक आसमान ज़मीन वारनि अॻियनि ऐं पोयनि, जिन्ननि ऐं मलाकनि इंसाननि, नूरनि ऐं नारनि ऐं खाकिनि खां जे वधि में वधि अल्लाह असांखे प्यारो आहे त सभु चओ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हा की न, जेॾो प्यार अल्लाह असांजो हुज़ूर साईं सां आहे जो मखलूकात में एॾो कंहिंसां कोन्हे। ॿिया बि प्यारा अथसि, पर सारी मखलूकात खां मिठो मोहम्मद साईं अल्लाह खे वधीक प्यारो आहे। इन घणे में घणे प्यार जे आधार ते मुंहिंजे मिठड़े मोहम्मद साईं खे अल्लाह ताला मेराज अर्शे मुअल्ला जो नसीब फरमायो। ॿियनि खे न थियो।
सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। सारी मखलूकात खां अल्लाह ताला के प्यारो हजरत मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वधीक प्यारो आ, जंहिंखे प्यार जे आधार ते हौल कौसर जी नेमत नसीब कयाई। इन्ना आतईना कल कौसर, वो जे प्यारे पैगंबर साईं खे वॾे में वॾे प्यार जे आधार ते पंहिंजे फज़ल ऐं करम सां शफ़ाअत कुबरा जो वाइदो ॾिनाई। वलसौफ युतीक रब्बुक फतरवा अलम यजिदक यतीमन फआवा। जे प्यारे पैगंबर साईं अलैहिस्सलाम के घणे में घणे प्यार जे सदको उम्मत जे बचाव ऐं बेहतरीअ जे लाइ हिकिड़े पासे हू नमाज़ जो तोहफ़ो ॾिनाईंसि, बे पासे हूं रमज़ान शरीफ जे रोज़न जो तोहफ़ो ॾिनाईंसि, टे पासे हूं उम्मत जे बचाव जे लाइ बैतुल्लाह शरीफ जो तोहफ़ो ॾिनाईंसि, चौथे पासे हूं उम्मत जे बचाव जे लाइ उम्मत जे हिदायत जे लाइ अल्लाह साईं वॾे में वॾो क़ुरान जो तोहफ़ो नसीब कयाईंसि। ये तोहफ़ा आहिनि अल्लाह साईं जा, पैगंबर साईं जे ज़रिए मिलिया आहिनि। सुस्त कमज़ोर, निमाज़ में भी सुस्ती, रोज़े में भी सुस्ती, हज में भी सुस्ती, कुरान जी हिफ़्ज़ करण में पढ़ण में भी सुस्ती, तव्हांखे थी छा आयो? ये त तोहफ़ा मिलिया आहिनि तव्हांखे मिठड़े मोहम्मद साईं जे सदको। ये निमाज़ रोज़ो वग़ैरह चटी काथे आहिनि, वबाल काथे आहिनि, मुसीबत काथे आहिनि, चओ नेमतूं आहिनि, चओ भई छा आहिनि? इन निमाज़ रोज़े जे सदको त असांजे ज़िंदगीअ जे गुनाहनि जी रज़ाई ऐं सफ़ाई थी थिए, त जीअं अछो ओजरो बदन बणिजी पवे त जन्नत जे वञण जे लाइक़ थी वञे। भले कपिड़ो कयो थी आहे त कयो थी वियो, हाणे ॾियूं था रफ़ूं घर खे धोइण जे लाइ, कंहिंखे था ॾियूं कपड़े खे, पर चऊं था त बाबा हिनखे रजड़ाई बि न कजांइ, मिशन में बि न मात जो गुमराह ॾिजांसि, सटजांसि कुटजांसि बि पत्थर जे मथां न सोटियूं बि न हणजांसि, इस्त्रीअ जो तो बि न ॾिजांसि, ॿिनि ॾींहंनि खां पोइ स्पेशल धोई अची मूंखे ॾेई वञे त मां पायां। बोतार वॾेरा कामोरा शागिर्द उस्ताद वकील साहब प्रोफेसर साहब प्रिंसिपल साहब जनाब साहब हाफ़िज़ साहब मौलाना साहब इहो कपिड़ो पाए बाज़ार में घुमंदव न? छो भला पाणी में गोड़े जो खणी अचे तव्हांखे ॾे, चाहे चंदो बि न आहियो तव्हांजी चवण ते, रजाई बि न कईंसि, इस्त्री बि न वीचारे हुयसि, तव्हां झलियोसि, धरत बि न हयईंसि, कपिड़ो बि तव्हांजो आहे, पायो छो न तव्हां? अहिड़ो कपिड़ो वरी वरी 2 दफ़ा 4 दफ़ा पायो त अहिड़ो मंद निकिरे वञनि मूं जेको भरिसां न बीहणो ॾेव। कहिड़ो हिसाब? या 7 फुट कपिड़े खे धोबीअ जी चओ कपिड़े जे मालिक जे भलाईअ में आहे, चओ या रजड़ाई कपिड़े खे धोबीअ जी चओ मालिक जे कपिड़े जे भलाईअ में आहे। इहो पौधो या साबुण जे गज में इनखे मिशन में विझी विगोड़ करणु, रगड़ा ॾियणु, महता ॾियणु, फेराइणु, चओ मालिक जे कपिड़े जे भलाईअ में आहे। इन कपिड़े खे उस ते सुकाइणु, चओ मालिक जे कपिड़े जे भलाईअ में आहे। वरी सुकल कपिड़े खे इस्त्री सां घुमाए सिधो करणु, चओ कपिड़े जे मालिक जे भलाईअ में आहे। जे इहे सभई रॻायूं कपिड़े खे न थियनि त कम जो बनबो। पोइ जहिड़ी तरह सां कपिड़े जे रगड़ाईअ सां, कपिड़े जे महटण सां कपिड़े जी मेराण ऐं चिकनाई दूर थींदी आहे, अहिड़ीअ तरह निमाज़ ऐं रोज़े ऐं हज जे रगड़ाईअ सां बदन जी मेराण गुनाहनि वारी दूर थींदी आहे। कपिड़ो पाइण जे लाइक़ बणबो, जिस्म अल्लाह ऐं रसूल ऐं जन्नत जे मिलण जे लाइक़ बणबो। सुस्तियूं था कयो, निमाज़ बि न का चटी, रोज़ो बि न का मुसीबत, हज बि न का वैल, मुसीबत काथे? हे त रगड़ायूं आहिनि गुनाहनि जूं। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो ज़ोहर जी निमाज़
सुबह जे नमाज़ खां वठी विचे वक्त ताईं गुनाहनि जो कफ़ारो आहे गुनाह करे वेठे सगीरा अचे ज़ोर जी नमाज़ पढ़ सजदे रुकूअ जे सूरत में तुंहिंजे जिस्म जी रगड़ाई ते विचे वक्त जा गुनाह साफ़ थी वञनि साईं फरमायो असर ऐं ज़ोर जी नमाज़ विचे वक्त जे गुनाहनि जी रगड़ाई आहे वरी असर जे नमाज़ खां बाद मगरिब जी नमाज़ विचे वक्त जे गुनाहनि जी सफ़ाई आहे वरी मगरिब जे नमाज़ खां बाद इशा जी नमाज़ जे वक्त जे गुनाहनि जी सफ़ाई आहे वरी इशा जे नमाज़ खां बाद सुबुह जी नमाज़ दरमियान वारे वक्त जे लाइ सफ़ाई आहे सुबुह जो नमाज़ ते मस्जिद में ईंदे हुकुम थींदो अल्लाह जो त राति में जेके सगीरा गुनाह कया उहे बि बचामांस ऐं हुकुम थींदो मलाकनि खे त ईअं न लिखो त सॼी राति निंड पियो हो ईअं लिखो त सॼी राति मुंहिंजे निमाज़ में हो सुस्त कहिड़े लफ़्ज़नि सां तव्हांखे दीन सम्झाए असां कहिड़े सां सम्झायूं कॾहिं सम्झंदो निमाज़ जो बाग़ी आहे को रोज़े जो बाग़ी आहे को हज जो बाक़ी आहे को ज़कात जो बाग़ी आहे को क़ुरान जो बाग़ी आहे हे तव्हांजा हाल आहिनि शर्म थो अचे असांखे महीना मयारूं ॾियण पंहिंजनि खे मुस्लमान इन मयार जो हक़दार न आहे मुस्लमान दीन में एॾो आला हुजे जो दुनिया हिन जे मथां रीसा करे जॾहिं 50 नमाज़ूं 55 बचूं सैयदना मूसा अलैहिस्सलाम तो चवेसि अञा हल्काई करा चई बस कर मूसा अलैहिस्सलाम बस कर बस घणी कस अची वई आहे मुंहिंजी उमत खे तुंहिंजे चवण ते हली 45 नमाज़ मुंहिंजनि खां कटिजियूं हे तोहफ़ो हो मुफ़्त जो हाणे वधीक न चओ वॾी कस अची वई मुंहिंजी उमत खे जेकर 50 नमाज़ा हुजनि हा अदा तोहफ़ो घणो हुजे कि न थोरो हुजे छा हेॾे जो टको ते बि कढिजो मुफ़्त में विराजण जे लाइ तव्हां छा चवंदो त बसि आनू खनि असांखे ॾियो काफ़ी आहे ईअं चवंदो न नानी मां सां गॾु आहे ॾाॾी मां सां गॾु आहे मासी पुफी नुंहुं धीअ ज़ाल फलाणा बचा दोता यतीम वरी पाड़ो सॼो मुंहिंजे 7 भाती आहिनि ॾे त 10 बोरान त बि 5 त ॾे विझी त सॼे ट्रक में खणी वेंदासीं कपिड़े जो एतिरो भरे अचे टेलो वॾो अचे विहाए अचे मुफ़्त में बाबा वठो छा चवंदो तो थोड़ो मांखे अधु मीटर खपे बस चवंदो त 100 भाती मुंहिंजा आहिनि घटि में घटि 40 ताक़ा मांखे मुफ़्त में ॾे बिना बहा जे जेकॾहिं नेमत मिले त उन त घणी खपे तोहफ़ो त घणो हुजे थोरो जे लाचार मिलियो त ठीकु आहे न त बि तोहफ़ो त घणो जॾहिं बिना बहा जे निमाज़ तव्हांखे मिली आहे त हुज़ूर साईं नखिन मां पाणी हारे था फरमाइनि जेकर 50 नमाज़ूं हुजनि हा मुंहिंजी उमत सॼो ॾींहुं सॼी राति निमाज़ुनि में गुज़ारे हा त रहमत ई रहमत उमत ते पई बरसे आहे मथां बि दिलि जा अचे पैगंबर करीम गणती न कर अखियूं लाकनि मां पाणी न वहा 45 नमाज़ूं ड्राहे न छॾियूं अथसि 45 नमाज़ूं मिटाए न छॾियूं अथसि 45 नमाज़ूं मिसाए न छॾियूं अथसि उहे पंहिंजे जाइ ते बरक़रार आहिनि अदायगी जे लिहाज़ सां असां वञी 5 बिहारियूं अथसि तुंहिंजे सदको अदायगी जे लिहाज़ सां 45 जी अदायगी माफ़ कई अथसि पर सवाब जे लिहाज़ सां पढ़ंदा तुंहिंजा उमतियाणी उमती 5 नमाज़ूं सवाब सां 50 जो ई लिखाईंदा रहंदासीं हेॾे सवाब में बि अव्हांखे कस थी लॻे हिन क़ुरान शरीफ़ में 6660 आयतूं घणियूं नाम सगरो घणियूं आयतूं आहिनि मां तव्हांखे अल्लाह जो कसम ॾेई थो पुछां हिकिड़ी अहिड़ी आयत ॿुधायो पढ़ो जेका बेनमाज़ीअ जी नेकी ऐं तारीफ़ में हुजे आहे हाँ बराबर 1000 आयतूं क़ुरान मजीद में निमाज़ जे बारे में आहिनि पर सभु निमाज़ीअ जे तारीफ़ ऐं नेकीअ में हिकिड़ी आयत बि सारे क़ुरान में बेनमाज़ीअ जे तारीफ़ में कान्हे केॾो बि ॾिसूं आसूं सुहिणो हुजे कपिड़ा हुनजे बदन ते ज़रबख्त ऐं कीम ख़ाब जा हुजनि एयर कंडीशन कमरे मूं निकिरी एयर कंडीशन कार में वेहे एयर कंडीशन कार मूं लही एयर कंडीशन ऑफिस में वेहे कोफ्ता कोरमा कबाब रोस्ट कीमा वेठो खाए नौकर चाकर हुनजे दिल्ली में सलामी का बीठा हुजनि माण्हू घर हुनजे ते धिका पिया खाइनि पर हुनखे निमाज़ नसीब कान्हे हाणे मुंहिंजो साईं थो फरमाए अहिड़े माण्हू जी जेकॾहिं को नेकी वेही कंदो
छो नेकी को कंदो रही त वाह जो फलाणो भलो आहे बेनमाज़ी तरब खे एडी कावर ईंदी उन बेनमाज़ी जी नेकी ॿुधी जो नेकी करण वारनि जूं नमाज़ूं बि हुज़ूर फरमाए थो अल्लाह कावर में बर्बाद करे छॾींदो बेनमाज़ी जी नेकी बि नथो बर्दाश्त करे जो कुझु वाह वाह वेही करे त फलाणी माई सुठी आहे फलाणो मायो सुठो आहे बेनमाज़ी छाजो उहो असांजे मथां कंहिंजो कब्ज़ो आहे जेको अल्लाह ऐं रसूल वटि इज़त वारो आहे असां उनजी इज़त बयानु कंदासीं जंहिंजी अल्लाह ऐं रसूल वटि इज़त कान्हे जो असां वटि उनजी का इज़त कान्हे उन्हनि मर्दनि ऐं मायुनि जी का इज़त अल्लाह असां वटि कान्हे जेके नमाज़ जा बाग़ी हेॾे ॿुधो मिठड़े साईं अलैहिस्सलाम फरमायो तेरे बेनमाज़नि जी कीअं थी तारीफ़ कीअं था तारीफ़ वेही कयो जेके मायूं ऐं मर्द बेनमाज़ी मतां कोई नंढी तारीफ़ करे जेके बज़ाहिर तव्हांखे ढकियल नज़र था अचनि पर क़यामत ॾींहुं बेनमाज़ी हुजण जे करे तव्हांखे मायूं मर्द पोहा जवान ग़रीब अमीर पढ़ियल अनपढ़ियल बेनमाज़ी हुजण जे करे महशर जे मैदान में हुज़ूर फरमाए थो नंगा नज़र ईंदा सभई न्यारे मुंहिंजे हथ में छा आहे क़ुरान शरीफ़ आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ में क़ुरान शरीफ़ खणी फरमायो मूंखे अल्लाह जो कसम आहे जंहिं ते ही क़ुरान नाज़िल कयो आहे त बेनमाज़ीअ जे लिंगनि ते इंत बराबरि बि लटे जी लीड न हूंदी जो उघड़ पंहिंजी ढके सघे पोइ मर्द हुजे या औरत हुजे अमीर हुजे या ग़रीब हुजे बादशाह हुजे या नौकर बेनमाज़ी अथसि असांखे नमाज़ तव्हांजी नमाज़ पढ़ाइण में बि असांखे महिनतूं करणियूं जेको मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त कहिड़ी कहिड़ी था बेनमाज़ी जी नेकी वेही कयो जेको जो तव्हांजे साम्हूं ढकियो वेठो आहे कपिड़नि में सुभाणे नंगो हूंदो अॼु छुड़ियल थो नज़र अचे तव्हांखे क़यामत ॾींहुं जहन्नम जे परकंदड़ ज़ंजीरनि में इहो कामोरो इहो नवाब इहो मज़ूर इहो ग़रीब या औरत इहो मर्द बेनमाज़ी हुजण जे करे 70 गज़ जहन्नम जे ज़ंजीरनि में तव्हांखे बेनमाज़ी ॿधल नज़र ईंदा साईं फरमायो तव्हांखे बेनमाज़ी कचन पकन गरीबान अमीरान मुनासिब जगहों में वेठल नज़र था अचन पर क़यामत ॾींहुं बेनमाज़ी हुजण जे करे जाइन में वेहण जे बजाय तव्हांखे जहन्नम जे बाहि में सड़ंदे नज़र ईंदा मुंहिंजा भाइरो जे पंहिंजे बच्चनि जा ख़ैर ख़्वाह हो पंहिंजे बीबियुनि जा ख़ैर ख़्वाह हो पंहिंजे नियाणियुनि जा सजण हो पंहिंजे घरवारनि जा सजण हो पंहिंजे अमिरनि अबिरनि जा ख़ैर ख़्वाह हो पंहिंजे भाइरनि पुटनि चाचनि मामनि जा ख़ैर ख़्वाह हो महिनत कयो हुनखे नमाज़ी कयो त उनजी रॻड़ाई थिए गुनाह बदन में छणी वञनि साफ़ सुथरो बदन थिए अल्लाह जे ज़ियारत जे लाइक़ बणिजे मिठड़े मोहम्मद जे मुलाक़ात जे लाइक़ बणिजे ऐं जन्नत फिरदौस में वञण जे लाइक़ बणिजे जे रॻड़ाई न थी जिस्म जा गुनाह न लथा त क़यामत ॾींहुं अहिड़ी बदबू गुनाहगार जे जिस्म में पैदा थींदी जो मेलनि जे फ़ासिले तां ख़ल्क़ भॼी टही हली वेंदी जो दूध में अहिड़ी बदबू न आहे जहिड़ी बेनमाज़ी जे लिंगनि में गुनाहनि जी बदबू हूंदी जहिड़ी वॾी बात में थोरी तकलीफ़ ओतिरो वधीक सवाब निमाज़ खां वरी रोज़े में तकलीफ़ ज़रा वधीक आहे ओतिरो त न आहे पर बुख सही आहे उन सां याकन बि करणा आहिनि वरी उन बि कटे बुख बि काटे घर वारे सां बरकत न करे इहे सभई ॻाल्हियूं कंट्रोल में रखणियूं आहिनि वॾी ॻाल्हि आहे इहो सॼो ॾींहुं गुज़ारणो अथसि इंतज़ार में वॾी तकलीफ़ आहे हाणे इन जे करे नमाज़ जे इबादत जे करे नमाज़ जी रॻड़ाईअ सां हिकु नमाज़ खां वठी ॿिए नमाज़ ताईं विचें वक़्त जी रॻड़ाई थींदी वरी रोज़ो रखण जे करे इन रमज़ान जे महीने खां वठी शवाल जे महीने ताईं 11 महीननि जे कयल गुनाहनि जी रॻड़ाई थींदी रमज़ान जो महीनो रोज़ा रखी पूरा कई 12 महीननि जी सफ़ाई रब करे छॾींदुसि या जांझोड़ जे काथे थी बुख जी उन जी नफ़्स खे झलण जी इन जांझोड़ में इन रॻड़ाईअ में इन तकलीफ़ में अल्लाह जो रहम थो अचे गुनाह बदन जा साफ़ था थियनि इंसान जो जिस्म जो थो थिए अल्लाह ऐं रसूल जे ज़ियारत मुलाक़ात जो लाइक़ थो बणे पहिरीं जी नमाज़ पढ़ी साईं हीअं मसइले ते फिरी जमात जो मुंहुं करे वेठा आहिनि के वीचारा ग़रीब हा मज़ूरी करे रोज़ेदार साईं जन वटि नमाज़ पढ़ाया हा सॼो ॾींहुं जाबरू इलाइक़े में मज़ूरी करण जे करे हुनजे चेहरनि ते रोज़े जो असर नुमायान थी पियो ज़ाहिर थी पियो हूअं बि असर ज़ाहिर थींदो आहे रोज़ेदार जो पर अञा वधीक महिनत करण वारे खे गर्मी जे टाइम ते वधीक असर थींदो साईं जन हीअं निहारे हथ आखणी दुआ फरमायो मुंहिंजा अल्लाह वरी त मुंहिंजनि में निहार अखियूं डुबरियूं थी वियूं आहिनि मुंहुं भुंजजी वियो आहे
मां ई नथो चवां त रोज़ा न रखनि हा चङो थियो जो रखिया अथऊं अलाह असीं हिननि खे रोज़ा नसीब कर हिननि जा क़बूल फरमा पर इन्हनि खे जेका इहा तकलीफ़ थी नज़र अचे इन जो एज़ो त मूंखे ॿुधाए त इन बचनि जे बारे में जेका मुंहिंजे दिलि ते तकलीफ़ पहुती आहे उन जो ॿार हली चवासीं केतिरो ॾींदे मुंहिंजनि खे मथो दीवंदीअ जे पैगंबर करीम रोज़ो बि मुंहिंजो आहे सवा बि मां ॾींदुसि अहिड़ो मापो ई कोन्हे जंहिंजो मां अंदाज़ तोखे ॿुधायां हे 7 आसमान 7 ज़मीन ॾिसे थो या हा साईं जे हिकिड़ो तुंहिंजो उमती या उमती यानी हिकु रोज़ो रखे पोइ उन जे मां सवाब ॾियणु शुरू कयां 7 आसमान 7 ज़मीनूं भरिजी वञनि तॾहिं बि अञा हिकु रोज़ो आहे त हिकु रोज़े जो सवाब अची पवंदो एॾे सवाब वारे रोज़े खे नथा रखो हे तव्हांजा हाल आहिनि इन करे मुंहिंजे रब साईं फरमायो शहरो रमज़ान الذي أنزل فيه القرآن मां ख़ैरपुर में दुआ घुरनि त अलाह असीं मुंहिंजे सभिनी ॿारनि भेनरुनि खे ग़रीबनि अमीरनि खे अलाह असीं रोज़ा आहे त निमाज़ी बणाए थींदो रोज़ा आहे त निमाज़ी थींदो आमीन के बाद मां दुआ घुरां आमीन जी कयो महिनत बि कयो छो आमीन सां बि मसइलो हल न थींदो पानी जो गिलास भरे रखिजे उन जे एकदम पीए न वर्षो थो करे आमीन 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 लांडो सोनी मूंखे जे तो गर्दन पुलावनि जी प्लेट भरे रखिजे खाए हिकु भेरो नशरो थो करे आमीन 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 थींदो हथो बि वधाए आमीन बि करे गिरोड़ो बि चॿारे पेट में पहुचे त पोइ बुख रहे आमीन भी कयो नमाज रोज़े ते अदा करण जे लाइ पर महिनत जो इरादो बि कयो जो इंशा अल्लाह ताला नमाज रोज़े लाइ महिनत करे रोज़ा तो नमाज़ी बनंदासीं अञा वॾे में वॾो अमल आहे हज जो नमाज जे अमल जे करे विचे वक़्त जी रगड़ाई गुनाहनि जी सफ़ाई थी थिए रमज़ान जे रोज़े जे करे साल जे गुनाहनि जी सफ़ाई थी थिए पर हज जे अमल में चूंकि वधीक तकलीफ़ आहे उन जे करे उमिरि जे गुनाहनि जी माफ़ी थी थिए मथो उघाड़ो करे पेर नंगा करे इहराम जा अणसिबियल कपिड़ा पाए जॾहिं ग़रीब अमीर तो हली बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ करे उहो ॾिसण वारो रब रहमान आहे कीअं दाबानी जा पेर टचकनि कीअं थी हिजर जी हिजर लस ते पीह थिए कीअं था चाची भाट जन वीचारा कई ज़ईफ़ लोग छा थिए वीचारा लतार जी मरी विया मां मर्द वीचारा पीह जे ते किरी जो करे त खणे केरु जेको खणे त उहो बि चट वॾा इज़्तिहाम इहे तकलीफ़ां थियूं अचनि तवाफ़ जे वक़्त में हिजर असवद जे बोसे जे वक़्त में इन जे करे अलाह हल्काई कई हुज़ूर साईं फरमायो वक़्तु मिले मौक़ो मिले त वञी बोसरो ॾियोसि न मिले त हथरो लायोसि अञा मौक़ो न मिले त परे खां इशारो कयोसि ओड़ी अलाह सवाब ॾींदो ऐं ओड़ी माफ़ी ॾींदो आहे इशारे करण वारे खे बि जहिड़ी बोसे ॾियण वारे खे माफ़ी नथी ॿुधींदी त जीअं जीबत में न मरे ॻाहट न करे अहिड़ा माफ़ी जो जनी वॾी तकलीफ़ करे तवाफ़ जी वरी वञी सफ़ा मरवे में दौड़े थो वरी अलाह खे बि हती बाजे जुगो अचे कीअं तो बानो रोईंदो भॼंदो वठे कीअं तो दौड़ कंदो वठे हेॾे भॼी हेॾे थो भॼे जीअं मुंहिंजी हाजरा परेशान भॼे पई तीअं मुंहिंजो अच वारो बानो भॼे थो वरी ईअं मंज़िल खां निकिरी वरी मिना जे तरफ़ रवानो थो थिए हज जे ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं क़याम करे वरी अलाह पहाड़ करे रवानो थो थिए अरफा जे मैदान में सॼो ॾींहुं बीही रोईंदो रंदो थो रहे जंहिंखे अरफा जो चइबो आहे वरी मोट खाई मुज़दलिफ़े में अची थो चाढ़ो पहुचे बिस्तरनि जो मालिक बगुलनि जो मालिक पट जे बिस्तरनि ते आराम करण वारो पथरेड़ी ज़मीन मुज़दलिफ़े ते चाढ़ो राति गुज़ारे थो तकलीफ़ में तॾहिं बि मिले सलाह न रिली बि मिले सलाह न शामियाना बि कोन्हनि अलाए कीअं राति गुज़ारे ॾुख में तकलीफ़ बर्दाश्त करे वरी सुबुह थींदो वरी रवानो थियो मिना में ज़ियारत जो तवाफ़ करे 3 रातियूं 3 ॾींहं दिमाग़ टचकाईंदो शामियाननि जे शाम में मिना में आसरे में रहो पियो आहे मन माफ़ी मिले मन माफ़ी मिले मन माफ़ी मिले विझड़ी काहे हथ में या घटलो काहे या बकरो काहे वरी मिना ॾे थो वञे मैदान मज़बा जेते जाते इस्माइल खे कोन इब्राहिम साईं वियो वरी अचे जुमरा थो चुटे माण्हू माण्हू में गुटियो पियो आहे कंहिंजो जो पेर खिसकियो लतार जी के इहे चारा शहीद थियल ठाहियूं विसरी जो संगत हुयो त वरी मिलण महाल थी वियसि
वॾियूं तकलीफ़नि खां 5 ॾींहं पूरा हज जा कंदो थो वञे। अर्श जे मालिक नो ऐलान थो थिए गुनाहगार गुज़ारे त 50 साल गुनाहनि में आहे पर एॾी महिनत कई थी जंहिंजे सदको मां रगड़ाई करे उमिरि जा गुनाह बच करे जिस्म बुश करे सॼो जिस्म ईअं त धोई छॾिया ॼण अमर जे पेट मुंहिंजो हाणे जाओ आहे। इबादतूं त रगड़ाई आहिनि। कपिड़ा तव्हांजा साफ़ हुजनि, बदन तव्हांजो मेरो हुजे, बत्ती तव्हांजी साफ़, पटको तव्हांजो साफ़, कमीज़ तव्हांजी साफ़, सलवार तव्हांजी साफ़, बूट तव्हांजो साफ़, जिस्म तव्हांजो पलीत हुजे, मेरो हुजे। जॾहिं कपिड़े ते मिटीअ जी दग नथा सहो त जिस्म ते अलाह तव्हांजे ते गुनाहनि जी दग नथो सहे। कपिड़ो मेरो थिए त उन खे रगड़ाई कजे मिशन में या धोबीअ जे ज़रिए डंडनि ऐं बुख मुकनि सां कुटजेसि कुटम असांखे ॿियो त न कयो पंहिंजो कुटियोसि था पर मेरो जो थियो आहे। हिनखे बुबल लॻी वई आहे सियारे में तेल मखण जे शौक़ीन जा कपिड़ा तेल में किचड़ थी आहिनि। हाणे हिनखे कुंड कुंड करे माटेसि रगड़े त जीअं मेरान लहे। अलाह फरमो बाना तूं पंहिंजे कपिड़नि जे मेरान लाहिण जो इंतज़ाम सिखियो आहे, मां वरी तोखे जिस्म जे मेरान लाहिण जो इंतज़ाम करे थो ॾियां। इनजे करे फरमायो मा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इनजे करे फरमाया या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। दुआ है हिकिड़ो बि असां मूं बेनमाज़ी न हुजे, हिकिड़ो बि असां कलमे वारनि मूं बेरोज़ात न हुजे। ऐं दुआ है त अल्लाह से समूरनि अमीरनि खे नसीब फरमाए पर ग़रीबनि खे बि हज नसीब फरमाए। जॾहिं साईं हज जी तारीफ़ कई हिकिड़ो सहाबी उथी बीही रहियो उज़ारो कतार रोए थो अखियुनि मां नार था वहनि। हज ये हाँ पता हज वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन। बैतुल्लाह शरीफ हुजूर जे सदको तोहफे में मिलियो आहे। 1.25 लख नबी सगोड़ा त बैतुल मुक़द्दस ॾे मुंह करे पढ़ंदा निमाज़। अधु निमाज़ में मदीने वारो घोट हज़रत मोहम्मद करीम बीठो आहे। कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समा, बार बार तो नज़र करे निहारियो अल्लाह मूंखे ॾाढे इब्राहिम वारे काबे ॾे मोकल ॾे मुंह करे निमाज़ पढ़ण जी। अल्लाह से उन काबे ॾे मोकल ॾे जेको इब्राहिम साईं हथों ठहियो आहे। रब तो फरमाए ववल्ल वजहक शत्रल मस्जिदिल हराम। अध नमाज़ में मोकल थी अचे भली मुंह करे हेॾे नमाज़ पर अञा ताईं मदीने में उहा 2 मेहराबन वारी मस्जिद में तोहफ़ा मिलिया अथव। नमाज़ जे सूरत में, रमज़ान जे सूरत में, हज जे सूरत में, क़ुरान जे सूरत में बेक़दरी था तोहफ़े जी। ये वॾे काबो मिलियो आला इज़त बरकत वारो। इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। तो बेटी भी है से हज बेडो जे वही तो चाहे कुर्बान वञासीं पैसो जो न हुजे, वीज़ा जो न मिले, अमर पोड़ी जो मोकल न ॾे, अबो जो इजाज़त न ॾे, ॿिए शरई मवाने जो हुजनि, पोइ काॾे वञे माण्हू वर्दी था ॾियनि दिलि ॾींदे अनल मसाजिद लिल्लाह। पोइ जे अहिड़ियूं मजबूरियूं आहिनि त पाड़े पाड़े में महले महले में अलाह जूं मस्जिदियूं ठहियूं पियो अथव। पैर पाड़ मस्जिद में तव्हांजो कमु कावड़ लाहिण उन अलाह जो कमु आहे। भला जे हुन काबे ॾे नथा पहुचो त काबे जे तरफ़ मुंहुं करण मेहराब वारी मस्जिद में त पहुचो न होॾे न हेॾे, न हेॾो जो न होॾो जो। कोई भी ताम चोरी जो चंदो न थिए जो न थींदासीं। सभु सबादा थियो, सभु सदोरा थियो, सभु बरतार थियो, सभु नेक बर्त थियो, सभु गैरतमंद थियो, सभु बहादुर थियो, सभु अलाह जी जन्नत जा मुस्तहिक थियो। इहो
शकुर करें थी जड़ी तहां में नमाज होंगी, जड़ी तहां में रोज़ो होंदो, जड़ी तहां में अल्लाह जो कुरान होंदो, मालदारन में जड़ी हज होंदो, बेबी थी बात अल्लाह ताला ये तोहफा नसीब कया हज जा, वरी वडे में वडो तोहफो नसीब कई कुरान मजीद जो। हेॾे सुहाए कुरान मां के वतो आहे सुञाई जे भव, सुञाई जे भव भॼनि था, कुरान पढ़ंदा सुञाणी वेंदासीं। अल्लाह अकबर। हिकिड़ो कुरान घर में भाती पढ़े त उनजे सदको सॼे घर जा माण्हू आसूदा थी वञनि। हुज़ूर सही फरमायो कुरान वारा हिकिड़नि खे थींदो आहे अकुल, ॿियनि खे थींदो आहे इल्मु। भला तिन खे अकुल कोन हूंदो आहे, इल्मु न हूंदो आहे त वरी तजुर्बो हूंदो आहे। हाणे तव्हां तजुर्बो कयो, कुरान वारा सुञाणनि की न बिना कुरान वारा सुञाणनि, फैसलो तव्हां तव्हांजो। मां तव्हांखे मिसाल थो ॾियां। हिकिड़ो आहे अंधड़ो माण्हू वीचारो, हुनखे कुरान शरीफ़ नसीब नथो थिए, उनजी कीअं ज़िंदगी आहे? बसियुनि जे अॻनि ते पिने, रेल जे गाॾनि में पिने। वरी बि शुकुर थियो शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह भिटाई साईं ऐं सचल सरमत साईं, बुला शाह साईं, शाह फरीद दलत साईं, उहे बि अंदरनि खां बैत ठाहे विया जेके पढ़ी कोई बेजारे टपो ते समान मूं कढनि था। ढीलो करनि था वीचारा इहे अंदरा टके खां वसंदड़ शहर वैरान करे वसाए वाहन वठी दरकादार माण्हू ते मस्त को रकाना रुपयो थो कढे। वीचारनि जी हाल अंदरि वीचारो रेल जे गाॾनि में न का शादी मिलेसि, न को घर भात, वीचारो पंहिंजा बेज़ार नंढा ते घेर बाबा कोन ॾींदो, पेट नथो पाले मेरा ॻाल्हि कान्हे ओली नहीं छा। पर वरी जे अंदरि खे अल्लाह जो क़ुरान थो मिले, हो अंधड़ो रुपए खां वठे थो वीचारो स्टाननि ते रेल जे गाॾनि में तकलीफ़ा कंदो, धिकड़ा खाईंदो, पर जेको कंहिंजो सीने में अंधेरे जे में क़ुरान थो अचे उहो लखनि खे लताड़ींदो थो अचे। शिकार को ॾिसी अचो कारी साहब उस्ताद क़ुरान हज़रत मौलाना कारी मोहम्मद अली मदनी साहब, जेके वैसे ज़मीन कान्हे, अंधेरो आहे पर क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ आहे, कारी आहे। तव्हां ख़ैर में रसीद बुखरी जो सफ़ीर करे चंदो वठण आयो आहे? न, चंदो कंदो ई कान्हे। अल्लाह एतिरी महिरबानी कयो अणघुरिया पैसा रब मोकिलींदो पंहिंजे ॿारनि जे ज़रिए। जेतिरा ताल बराए कमरा पक्का, सुई गैस लॻो पियो आहे, लेट्रिन फ्लैश लॻा पिया आहिनि, एयर कूलर कमरे में पिया आहिनि, एयर कंडीशनिंग लॻी पई, टेलीफोन लॻी पई आहे, 50 मुसाफ़िर ताल रात ॾींहुं मानी पाणी तेल साबुण लटा कपिड़ा उन माज़ूर जे ज़रिए अल्लाह जी ताल मुसाफ़िरनि परावनि पुटनि खे बि ॾींदो थो रहे। ॿार खे शादी अथसि, पुट अथसि, हिकिड़ो पुटु जवान अथसि जंहिंजे ईंदड़ साल जो दस्तार बंदी कंदो क़ुरान जे मज़ीद। ऐं हे अंदरा जंहिंखे क़ुरान न मिलियो आहे उनजी पोज़ीशन कीअं आहे? तजुर्बो कयो। गोरकी मां वैसे कोई तो हाफ़िज़ फैज़ स्टेशन ते मस्जिद अथसि, कहिड़ी जमात आहे तव्हांजे पारे में, केॾा आसूदा महिमान, दुकान अथव, ॿिया चवनि कमकार कारखाना अथव, वारा अथव महिन जा। उहो अंदरो वीचारो आहे जंहिंखे ज़मीन बि वेसो राहियल आहे न, मस्जिद जो ठाही अथई त इहे ॾिसी हैरान थी वेंदो। मां पुछियोमांसि, मां चयो हाफ़िज़ फैज़ कलोरो आज़ाद जो हाफ़िज़ साहब, मां चयो इहो मसीह त घणो ख़र्चु खाई विया, जंहिंखे वधीक ख़र्चु न खाधो पई मिले 2.5 लख रुपया घणा अंग्रेज जे त वधीक न खाधो अथई, यानी 2.5 लख रुपया मूंखे भोग पिया नज़र अचनि। मां चयो मीनार जो खणायो थी, हिकु हेॾो हिकिड़ो वञा भविष्य में बयानी घणा मां चयो ख़र्चु कयो अथई, भले कहिड़ो ख़र्चु आयो आहे कंहिंमें, हिकु मीनार ते 25-30 ख़र्चु आया। इहो भोगनि वारी थो करे 25-30 हिकु मीनार। ऐं तव्हां 35 सख़्ती न वजे कर 35 रिश्वत, ठगियूं, व्याज, फिराद, चोरियूं, धाड़ा, फुरियूं, पर बि पेट नथो वञे। क़ुरान जे सदको एॾी मिल्कियत जे जो पैसा क़ुरान वारा क़ुरान जे सदको लतारनि था पेरनि सां। ऐं जंहिंखे क़ुरान न आहे त अंदरा रेल जे गाॾियुनि में रुपए मारनि था। कॾहिं कॾहिं हैदराबाद जलसनि ते असां वेंदा आहियूं, तव्हां बि वेंदा हूंदो पंहिंजे कमकार सां, रानीपुर जे फाटक वटि या अञा कुझु पर भरो जा वटि या कुझु ओड़े वीचारा मुंडिया ॾिसंदा हो पिया हूंदा आहिनि रोड ते, हेॾे भॼंदा आहिनि तत्तर टाइम ते जीअं रोड ते जीअं टचके थो रोड तामी ई पियो आहे, तॾहिं बि 8 रुपए 50 रुपए खां टकनि खे बसनि खे कारनि खे सुनूकनि घटि ॾिन। पर जिन मंडलनि जे सीननि में अलाह जो क़ुरान थो अचे उहे ॾिसो हली। होॾे कारी मोहम्मद वारा पटीदर में ॾिसी अचोसि, 100 उस्तादनि जो 100 शागिर्दनि जो उस्ताद बणी वेठो आहे। शिकारपुर में आहे कारी मौली साहिब मीर मोहम्मद सुंदरो, वॾी बिल्डिंग ठही वेठोसि पकी, 40-50 मुसाफ़िर तालिब,
मंडलो माण्हू लही चढ़ी बिखत ते न सघे जॾहिं ॿियो को भाकुर खणी लाहे वरी चारे सेठ मथे करे थो अहिड़ो उस्ताद जूं पघारां लटो कपिड़ो तेल साबुण मोटर लॻा पिया आहिनि जायूं पकियूं लॻी पियूं आहिनि वरी अॻिले साल वरी डुकंदो आयो माॾे चई तारीख़ ॾे मां त शादी जी मुंहिंजा तारीख़ ॾियां वरी साहिब चई मूंखे हिकिड़ी ज़ाल आहे औलाद बि आहे वरी ॿी मुफ़्त मिली आहे मां पूरी चवां तोखे वठी आयो त मुंहिंजो निकाह वरी विझो वारा सिखंदा त मंडे खे पघारां थी मिलनि चई साईं त न चओ क़ुर जो सदको मुफ़्त मिली आहे गिरह ते चढ़ी आहे त मां न छॾींदोमांसि चई हल मुंहिंजो निकाह हली विझो तव्हां टंगनि वारा जेसिताईं 40,000 ॾाजो न ठाहियो तेसिताईं वतो हलंदा रहनि ज़ाल पंहिंजी ॼण वेल में पाण खे विधी ऐं मंडलो आहे क़ुर जे सदको ॿिनि ज़ालनि जो घोट थियो वेठो आहे ॿिन्ही बच्चा अथसि क़ुर वारा सुञाणनि सुञती नज़र अचे तव्हांखे इल्मु त नसीब न थियो अकुल त नसीब न थियो पर तजुर्बो बि कोन्हे अख फेराए ॾिसो त क़ुर जे सदको अलाह वटि अहिड़ी इज़त वारे क़ुर वारे जी थिए हिते त जेका सुख मिलेसि मिलेसि पर क़यामत ॾींहुं क़ुर वारो क़बर मां निकिरंदो वेंदो क़ुर हुनजे मुंहं में नूर वांगुरु चिमकी ज़ाहिर थींदो ख़ुदा जे वास्ते पंहिंजे नंढड़नि शहज़ादनि सां ज़ुल्म न कयो कातिल न थियो रब फरमाए थो क़ुर मजीद में ला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक साहब पढ़िया लिखिया माण्हू शहरी ज़िंदगी आहे तव्हांजी हिकिड़ी हदीस आहे क़ुर जी आयत आहे त औलाद जी परवरिश अॿे मां जे ज़िमे आहे किथे आयत रब फरमाए जॾहिं तव्हां पीउ माउ खे मां पालींदो रहियो आहियां तव्हांजे पीउ माउ जे वरी पीउ माउ खे यानी ॾाॾे ॾाॾीअ खे नाने नानीअ खे मां पालींदो रहियो आहियां वरी तव्हांजे ॾाॾे ॾाॾीअ जे अॿे माउ खे वरी परॾाॾे जे नानी नानीअ खे मां पालींदो रहियो आहियां त तव्हांजे बच्चनि जे पालण जो ज़ामिन बि मां आहियां वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा यालमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन अदा तंहिंखे पुट मिलियो आहे क्लासनि जे ज़ोर ते जेके क्लासनि नाला जे ॾेखारे पुटु वरितो अथसि कोई नथो ॻाल्हाए पैसनि जे ज़ोर ते कंहिं पुटु वरितो आहे पैसनि जे ज़ोर ते वरितो आहे चई आहे अलाह जी महिरबानी बिना एज़े जे बिना भव जे अलाह ॾिनो आहे जंहिंखे पाण ॾे जॾहिं पैदा बि पाण कयो अथई पंहिंजी मर्ज़ीअ सां त सभई चओ त पालण जो ज़िम्मो बि पंहिंजे मथां अथसि न असांजे मथां पालण जो ज़िम्मो किथे आहे असांजे मथां आहे पढ़ाइण जो ज़िम्मो इनके तरबियत सुहिणी ॾियो हिननि खे तालीम सुहिणी ॾियो तव्हां ईअं औलाद खे कुटियो आहे जीअं धाणा कुटबा आहिनि उखरीअ बुरीअ तव्हां अहिड़ो औलाद सां ज़ुल्म कयो आहे भले तव्हां जेकी वणे औलाद हुकम वठो मां अलाह जे क़ुर जे महफ़िल में वेठो आहियां मां चवां थो जॾहिं क़यामत ॾींहुं गुनाहनि जे करे तव्हांजे औलाद खे सज़ाऊं लॻियूं त अॻ में नोर तव्हां पीउ माउ जे गर्दन में पवंदो जो तव्हां हुनखे सही लाइन बचे खे न ॾिनी फर्ज़ इहो आहे त जॾहिं बचिड़ो असांखे अलाह अता फरमाए त नंढपण में जेसिताईं असांजे हवाले छा बचनि जूं ॿ मंज़िलूं आहिनि हिकिड़ी मंज़िल आहे अॿे माउ जे हवाले ॿी मंज़िल आहे उस्ताद जे हवाले जेसिताईं बचिड़ो अॿे माउ जे तरबियत में हुजे त तेसिताईं अबो मां हुनखे सुहिणियूं आदतूं सेखारे सुहिणा अख़लाक सेखारे ऐं सही मुहम्मदी ऐं क़ुरानी ऐं दीनी ऐं अलाह जो इल्मु पढ़ाए पोइ जॾहिं उस्तादनि जे पेर चढ़े थो उस्ताद पंहिंजे घर ॾींदुसि जो दीन पढ़ियल हूंदो पोइ उस्ताद भली दरियो हुजेसि उस्ताद भली शीओ हुजेसि उस्ताद भली बरेलवी हुजेसि उस्ताद भली कादियानी हुजेसि हिन जे ईमान में वार जेतिरो लोॾो न हूंदो न ईंदो पर जे दीन सिखियल ई न हूंदो त जहिड़ो उस्ताद पिरचे पढ़ी वेंदुसि तहिड़ो हिकिड़ो ॿियो थी वेंदो हाजिन जा पुट मौलवियुनि जा पुट शरीफ़नि जा पुट हाफ़िज़नि जा पुट नेकनि निमाज़नि जा पुट बेइल्म हुजण जे करे दारिया थी विया पर हाजी हो पुट तो जे अलाह कोन्हे को रसूल ई कोन्हे को क़ुरान ई कोन्हे को या छो बकदो बके छोकिरो और इन पीउ जी ग़लती आहे जो हिनखे उन ज़माने में दीन जो इल्मु न सेखारी जंहिं ज़माने में अबे अमा जे हवाले हो जॾहिं ॿाहिरि निकितो उस्ताद ग़लति मिलियुसि छोकिरे जो अक़ीदो ग़लति थी वियो नेकनि जा पुट को ज़मानो हो जो मायूं ऐं मर्द क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम हूंदा हुआ को ज़मानो हो क़ुरान जे इल्म जा हाफ़िज़ ऐं आलिम हूंदा हुआ मायूं मर्द हाणे वरी अहिड़ो सुहिणो ज़मानो अची वियो आहे जो मायूं मर्द वरी अंग्रेज़ी इल्म जा हाफ़िज़ आलिम थी विया मायूं मर्द जो अंग्रेज़ी न पढ़ायो गली पढ़ायो एम ए पढ़ायो CSP पढ़ायो
डॉक्टरी पढ़ायो न इंजीनियरिंग पढ़ायो न जेकी वरे कयो पर अॻ में दीन जो आलम कयो न पोइ जहिड़े महाल ते मोकिलींदो न फतह करे मोटंदा अचल पर जे बेदीन हूंदा त रुली वेंदा हिन में ज़ुल्म थी वियो सहाबी सगोरा हुज़ूर साईं खां बाद कंहिं मसइले में मुंझी पवंदा हुआ मिठड़े मोहम्मद साईं जे ज़िंदगी मुबारक जे पूरे थियण खां बाद कंहिं मसइले में उलझी पवंदा हुआ केरु मसइलो हल करे डुकी अचे अम्मा आशा सिद्दीका जे ख़िदमत में हाज़िर थींदा उहो मुंझियल मसइलो जेको मर्दनि खां हल न थींदो हुआ औरतनि जी अॻुवान असांजी अम्मा सिद्दीका साण उन मुंझियल मसइले खे एॾो इल्म जो हल करे ॾींदी जंहिं मसइले में मुंझी पवनि त जन्नत ख़ातून जे ख़िदमत में लिखी मोकिलींदमि मां जन्नत ख़ातून उन मसइले खे खोले जवाब ॾेई सम्झाए हल करे छॾे बीबी सौदर सां हल करे छॾे बीबी हफ्सा सां हल करे छॾे तव्हां बुखारी त खोले ॾिसो तिरमिज़ी त खोले ॾिसो मुस्लिम शरीफ त खोले ॾिसो कई हदीस में लिखियो पियो आहे आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा ओ नबी सुने जे हदीस जी रिवायत अम्मा आयशा सिद्दीका हफ्सा सां थी करे तकबीर अल्लाहु अकबर न्याणियुनि सां त सरासर ज़ुल्म थी वियो उन्हनि खे हिन पासे ॾों धिके 100 को वीचारनि खे परे छॾे आयो 100,000 अहिड़े अचवाई मुलाणी न थियो छोरियूं वञो वरे जो डॉक्टरियाणियूं तव्हां मास्तरियाणियूं ऑपरेटियाणियूं वरे जो तव्हां हाणे वरी वज़ीराणियूं थी वियूं अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह जहिड़ी पोइ पोखींदव त रहंदो हिकिड़े दोस्त मूंखे चयो साईं तोखे ख़बर आहे मां जो कहिड़ी तो ॿुधाए अदा ख़बर जंहिंसे हाणे नंढियूं कलेक्टरियाणियूं सभु मायूं थियण वारियूं आहिनि ॼाण या सिलेक्ट थी वियूं ॼाण थिया मां त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जंहिंखे शुक्रान थो करे मां त छो न शुक्रानो कयां था तव्हां पढ़ायो ॿारनि खे इहो इल्मु उन्हनि डिग्री हासिल कई आहे एफडीएम थियण जी या एडीएम थियण जी पोइ डिग्री मुताबिक़ हुनखे छो न नौकरी मिले चवनि बादशाह जे लाइ कयूं हेॾी सारी चवण उमिरि गुज़ारी आहे तव्हांखे जॾहिं मथो आलम जलींदा हुआ त नियाणियुनि खे इहो पासो न पढ़ायो क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ न वञो तंहिं महिल न मिलियो हाणे न हिननि खे नौकरियूं मिलनि तव्हांखे तव्हांजे मुड़ुसनि खे पंहिंजे मुड़ुसनि खे भाउनि खे मर रुसवा कनि मर बदनाम कनि मर मोचड़ा हनि त पोइ अखि खोले वटि बराबरि आलमनि जे चवण न वठण जे करे हीअ सज़ा असांखे मिले थी पोइ को मुड़ो त मुड़ो हूअं तव्हां मुड़ो न ॼावा थो हाणे जंहिंजी घरवारी एडीएम थींदी उहा मुड़ुस कंहिंजो शायदि ॾींदी मानी बचाए सच वारायो बूट सभा करे ॾींदसि अलाए छो न था ॻाल्हायो सुठी थी आहे ॾाढो भला हली हिकु मत नौकरियाणियूं कंदियूं ज़ोर त मुड़ुस ज़ाल हिक ॿिए खे ॾींदा न मथे में जो उन खे ग़रीब खे पए सूर एडीएम जे मुड़ुस खे जो न चवंदसि त हेॾा मुआतमा ॿ टे ज़ोर ॾियां जे वरी मथो वक़्तु जड़ींदुसि त चमाट ठोकींदसि मां ऑफिस में थकिजी आहियां वरी मथे में सूर मां खंदो थो ॾियां वञा ॿारनि पचा भीड़ वॾे ॾह रुपया थी ॾिया वञी तेल मालिश करा हलो बाज़ार में वञ जॾहिं मोचड़ा लॻनि तव्हांखे पोइ तव्हां जेके खुलंदी हूअं सुधर जाओ न्याणियुनि सां वेड़ करे छॾियो इहा ॻाल्हि कई मां हिकिड़े वॾे वॾे मां नालो न खणंदुसि बोतार खे चई मां त एडीएम त मायूं थियूं जेकी थियूं पर ॿियो ॿियो अथव चईसीं कहिड़ो मां चयो ईंदड़ इलेक्शन में एमपी ऐं एमएलए कुल मायूं थींदियूं तव्हां वॾे अक्षर मुछां मोकिले वठींदा तुंहिंजो ॿार छो मां चयो हाणे हुननि चढ़ाण वठी आहे वज़ीरा थियूं एडीएम थियूं एफटीआर थियूं वज़ीराणियूं थियूं हाणे तव्हां जहिड़नि खे बीहण छो थियूं ॾियनि असांजे वॾनि माण्हुनि मां तो धीअ तयारु करे बीहारे छॾियूं बसि ईंदड़ इलेक्शन थींदी वञे हर जॻह ते एमपी एमएलए ते पेपर भराईंदियूं मायूं मेकअप करे जॾहिं अचो वोटनि जे हिते वेंदियूं तव्हांखे हिकु वोट न मिलंदो किथे किथे पेटियूं तव्हांजूं ख़ाली मुंहं में लॻंदियूं ॿारनि पचो त हीअं ॿई हथ मथे वञी बराबरि सही आहे सज़ा लोड़ींदासीं यार मुंहिंजे चवण जी न वठण जी सज़ा अचे थी सघे पर अचे त ख़बर पए अहिड़ो लाड़कान में हिकिड़ी एस ॼाणी आई कुल माण्हू माण्हू न को वञी वियो कुल हेॾे गेटमैन मुंहिंजो दोस्त हो जमायत माण्हू ड्यूटी चार ॾींहं पर लॻो मूंखे ॾे शाम जो ॿुधाईंदी मां माण्हुनि खे झलिया त इहो होॾे जो साहब वेठो आहे हेॾे करे खां जो साहब न हुजे त पोइ हीअ इंचार्ज आहे तव्हांजी काग़ज़नि दरख़्वास्त में सही कंदी हाणे त साहब वेठो पर बि मूंखे जीअं धिका ॾे अंदरि वञनि सही न करे रहा ॾियनि मोती खिलंदा अचनि चवान मां बाबा छा बि थियो हिन कमु वञी मां साहब साहब न हुजे त पोइ हेॾे सदाए जो जीअं बसि करे सही न कई काग़ज़ खे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे पोइ ॿिनी बहाने सां मुंहुं त ॾिसी आयासीं ॾिठो न ज़ुल्म त ॾिसो कीअं माण्हुनि जो सुॼ लही वियो आहे
कंहिं ज़माने में लख रुपया हीअं ढिग करे ग़ैरतमंद मुस्लमान जेको को रखंदो हो पंहिंजे भेण जो पंहिंजे न्याणीअ जो पंहिंजे घरवारीअ जो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मौत छॾ पर पहिरियों हथ बि कंहिंखे ॾिसण न ॾींदो हो। अॼु ॿ टिनि पघार जे लालच ते न्याणियूं रोलींदा था अचूं घरवारियूं रोलींदा था अचूं भेन रोलींदा था अचूं। इहा दयूं साहिब जेसिताईं असांजे मुल्क में न वेंदी तेसिताईं ख़ुदा जो अज़ाब बि असां वटूं न वेंदो। असांजे पाकिस्तान जे टुकड़े खे अमेरिका बेईमान शाह ईरान जे मुल्क वांगुरु उन ईरान जे मुल्क वांगुरु जंहिंखे चा अॻु में पोयानी फहाशी में उरूज ते आणे वरी को पूरो ख़ुमैनी जहिड़ो मज़हबी कट्टर बच्चानुसी ख़्यालनि जो गुमराह कुंड में पलंदो हूंदो वेठो वरी उन जे ज़रिए छापो हणाए हज़ारे मुस्लमान मर्दनि खे क़त्ल कराइण जी अमेरिका जी साज़िश आहे। ईरान में बि ईअं थियो शाह ईरान जे ज़माने में पोयानी जी इंतिहा थी वई। बस मां नथो ॿुधाए सघां त ईरान में कहिड़ी पोयानी हुई। वरी ख़ुमैनी जहिड़ो कट्टर सिक्योरिटी जे हिफ़ाज़त में रहियो आहे। मेल फ़ासिले ते हमचोर सलमान जे चौधारी पढ़ियो आहे और मर्द नंढा वॾा हर क़िस्म जा फौजी नीम फौजी पुलिस उनजे ताहुद में कम अल कम हर वक़्त में 300 माण्हू हुनजे मुहाफ़िज़त में बरतानिया जा रहनि था। मूंखे ॿुधायो त वाजिबुल क़त्ल जी फतवा ॾेई ख़ुमैनी हुनजो तामुल फराहम कयो आहे या हुनखे क़त्ल कराए छॾियो आहे। ॻाल्हायो जे ख़ुमैनी साहिब इस्लाम सां सचो हुजे हा त क़त्ल कराए हुनखे माराए पोइ दावा करे हा त इहा मुंहिंजी तहरीक आहे मां मारायो आहे हिन ज़ालिम खे हाणे माराईंदड़ खे मां हे इनाम थो ॾियां पोइ चयो हा त ख़ुमैनी जे इस्लाम सां हमदर्दी आहे। क़बर वक़्तु फतवा ॾेई टिट ॾेई हुनखे होशियार करे छॾे ऐं यूरोपी ममालिक सां बाइकाट कई किथे बाइकाट इहे ड्रामाई ॻाल्हियूं सभई इहे सभु ख़ुमैनी बि साॻे दुकान जो जेको आहे ख़रीदार आहे साॻे दुकान जो पालियल आहे जंहिं दुकान ते सुलमाल अची पलियो आहे। इहे सभु हिकिड़े ई प्रोग्राम ते आयल आहिनि। हिते पाकिस्तान सां बि अहिड़ो नाम थी रहियो आहे ऐं थियण वारो आहे जे गयूर मुस्लमान पाकिस्तान जा गैरतमंद थी पंहिंजो मुल्क ऐं मिलक बचाइण था घुरो त पंहिंजे न्याणियुनि ऐं पुटनि खे क़ुर जो इल्मु पढ़ायो। हाणे तव्हां न्याणियुनि खे कीअं परदे विहारे सघंदव लछिन सां मोचड़नि सां हाणे त कंहिं धीअ खे मोचड़ो फैमिली कोर्ट में त पुॼो देर ई न कंदी न आहे मुंहिंजो बाबे सां वास्तो अधे सां बि न आहे वास्तो मां साईं पंहिंजी मर्ज़ीअ सां निकिती आहियां मां सां ज़ुल्म था कनि मुंहिंजो वास्तो ई न आहे वॾे चप चटींदो भेण हुते वेठी हूंदी नंढो रहां पढ़ायो त तव्हां ॿिए नमूनो न्याणियुनि खे उरियानी वारो प्रोग्राम हाणे तव्हां हुनखे क़ुर जो इल्मु पढ़ायो त पाण हया बि ईंदुमि त परदो बि हिन में सभु कुझु आहे। उहे औरतूं जेके मके शरीफ मदीने में उरियानी जी ज़िंदगी वारा गुज़ारींदियूं तवाफ़ सॾबियूं तवाफ़ सम्झो था हा भई हलण चलण वारियूं मायूं हलण चलण सम्झो था ऐं मां त्याल ॿुधायो आम जाम सेठा नऊज़ बिल्लाह परावन माण्हुनि सां मिलण वारियूं जॾहिं उहे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे फैज़ मां क़ुर जो इल्मु पिराए वियूं त पहिरें नंबर परदेदार थी वेही रहियूं जंहिंजी रब क़ुर में ॾेकीअ साह करे छॾी आहे। असांजे न्याणियुनि में असांजे भेनरुनि में हया ईंदो परदो ईंदो शर्म ईंदो अदब एतिराम ईंदो पंहिंजो ऐं पंहिंजे अबे मां जो ॼाण सुञाणे सही चवां अदब हया ईंदो त हिन क़ुर जे इल्म जे ज़रिए ईंदो मिठड़े मोहम्मद जे हदीस जे इल्म जे ज़रिए ईंदो। अहिड़े वीचारनि खे असली ध्यानु कोन था करायो। अमेरिका ताईं वञनि लंडन ताईं वञनि पढ़ी अचनि होॾे होॾे काॾे हो कहिड़ो इल्मु पढ़ी अचनि छा जवाब ॼाण थी अचनि अलाए छा था चओ अंग्रेजी आजमाइण थी अचनि हेॾो वारो न भला हेॾो वारो इल्मु तव्हां मोलनि ॾे न मोकिलियो मदरसनि ॾे न मां किथे थो चवां पाण खे बि पढ़ायो। चाचड़नि जे दोस्त में अलाए चवंदा हुआ शमोद्दीन चाचड़ हूंदो आहे करवाता कॉलोनी में दोस्त आहे असांजो लेट माण्हू आहे 7 अलाए 8 नियाणियूं हाफ़िज़ाणियूं थियूं आहिनि घरनि में वॾियूं थी वञूं मदरसा खोला थियूं सॼे कोर्स जूं नियाणियूं हाफ़िज़ाणियूं थींदियूं थी वञनि। पढ़ायो पाण ॿाहिरि पढ़ायो नियाणियुनि खे पीअर पढ़ायो पछाड़ीअ मुड़ुस पढ़ाए ज़ाल खे हिकिड़ो बि माण्हू पुछे थी ज़ाल खे जो मुड़ुस पढ़ाए निकाह त न भॼी पवंदुसि एॾा भव माण्हू खे निकाह भला काठी आहे जो भॼी पई भली ज़ाल मुड़ुस खे फैज़ ॾे मुड़ुस ज़ाल खे फैज़ ॾे क़ुर वेही पढ़ाए काॾो निकाह भॼंदो। मुंहिंजे हज़ूर साईं पाण पंहिंजे बीवियुनि खे पढ़ायो अम्मा खलीतुल कुबरा साइण खां वठी अम्मा सिद्दीक़ा साइण ताईं सभु क़ुर जूं हाफ़िज़ाणियूं थियूं
मिठड़े मोहम्मद जे हदीस जूं आलमियायूं थियूं ये तंहिं वटि त पढ़ण न वयूं पंहिंजे समूरनि घर वारनि खे दीन जो इल्मु क़ुरान जो इल्मु हदीस जो इल्मु पढ़ायो त चओ संदन मुड़ुस हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह साईं पढ़ायो पाण पढ़ायो ज़ुल्म करे छॾियो तव्हां औरतुनि जे माहौल में अॼु वीचारियूं औरतूं बदहवा थियनि मईशत उन्हनि जे गर्दन में पइजी वई माहौल उन्हनि खे परेशान करे छॾियो यानी हद ते चढ़ी वई एनसीसी में जेका वीचारनि सां प्रैक्टिस में ज्यादती थी थिए उहा तव्हांखे पाण खे मालूम आहे गोली मार ते जेका वठी वञे उन्हनि खां राइफल ऐं क्लाशन हलाइण जो उनखे तजुर्बो थो कराए वञे उहा तव्हांखे पाण खे मालूम आहे छा बचायो थो पंहिंजे लाइ मुल्क जो सत्ता नाश थी रही आहे इन जे करे खाना जंगी आहे इन जे करे कालाबाग डैम आहे इन जे करे फौजी छावनियूं इन जे करे मईशत बर्बाद आहे जो ये सभु अल्लाह जे अज़ाब जूं निशानियूं ये न समझो त सिंध जी सरज़मीन वलवले में आहे पंजाब सुख में आहे ये न समझो त पंजाब वलवले में आहे सरहद ऐं बलोचिस्तान आराम में आहे जंहिं मुल्क में उरियानी हूंदी जंहिं मुल्क में क़ुरान जे इल्म जो क़दर न हूंदो उहो सॼो मुल्क अल्लाह जे अज़ाब जे लिपेट में हूंदो काथे कहिड़ी सूरत जो अज़ाब हूंदो काथे कहिड़ी सूरत जो अज़ाब हूंदो ॿिया जिन सूबनि में ॿिए क़िस्म जो अज़ाब हूंदो असांजे सूबे सिंध जे मथां त इहो अज़ाब संभलियो बीठो आहे जंहिंजूं घटि में घटि 3 सूरतूं हुयूं इहो बि वणी हुई पर 3 सूरतूं त ॿाहिरि कालाबाग डैम जो ठहणु फौजियुनि छावनियुनि जो तयन बिहारनि जी आमद त इहो संसदो अल्लाह जो अज़ाब आहे चओ हीउ ज़ख़ीर इलाइक़ो कालाबाग डैम ठही वञे उहो आबाद रहंदो पाणी रुकिजी वञे मथे फौजी छावनी जेका अॻे ई सिंध जो सूबो पसमांदा सूबो आहे वेतर 5 लख माण्हू सिंध में रहाए सिंध जे बजट मां उन्हनि ते ख़र्च कयो वञे ऐं सिंध जे मथां राइफल ऐं क्लाशन खणी बीहण जे लाइ राति ॾींहुं मथां बीहारिया वञनि इहा कहिड़ी वीचारनि जी ज़िंदगी गुज़रे ऐं 3 नंबर में ॿिया अञा हे महिमान जेके असां बि चऊं था जेके अॻिला महिमान आहिनि असांजे अखियुनि ते आहिनि असां उनखे घर मां घर विराए ॾिनासीं असांजी सिंधियुनि जायुनि मां जायूं विराए ॾिनियूं ज़मीनुनि मां ज़मीन विराए ॾिनियूं अलहमदुलिल्लाह इहे सुकून आराम सां रहनि असांखे काई तकलीफ़ कान्हे इहे असां ख़ुशि रखियासीं महिमान न पुछियो असां इहे महिमान ख़ुशि नथा रखी सघूं वरी अञा 2 लख ॿिया महिमान अचनि इहो सरासर ज़ुल्म ऐं दुश्मनी ऐं बग़ावत ऐं शरारत आहे की न हिकिड़े तकलीफ़ में चए अलाह मालिक आहे तव्हां छो था ग़लती कयो रोज़ इहो ॾींदुमि मां चयो भला अलाह क़ुरान में लिखियो आहे छा त बिहार खे सिंध खां ॿिया हंधि टुकर वञींदासीं मानी अलाह मालिक उते खणी ॾे न असां फेरी जे वक़्तु असां इफ़्तार जे वक़्तु असां निमाज़ जे वक़्तु दुआऊं था घुरूं त अलाह साईं पाड़नि पटनि खे अहिड़ो धव कराइजे फाटी मरनि हेॾे न अचनि हेॾे किथे ज़रूरियात न जो अचे न जंहिं मशरक़ी पाकिस्तान ऐं मग़रबी पाकिस्तान मिलियल हो हेॾनि जा माण्हू होॾे रहंदा हुआ होॾनि जा माण्हू हेॾे ईंदा हुआ छो न तंहिं महिल आया मुल्क हिकु हो वज़ीर आज़म हिकु सदर मुल्क जो यूब साहिब हिकु ॿिया हाकिम सभु हिकु आहे बिल्कुलु गॾियल हो झलपल बि न हुई जे हिकु हिन मुल्क जा हुजनि हा त उन महिल अचनि हा न आया हाणे था अचनि त चओ हिननि जी आमद सवाइ शरारत जे ॿियो को नतीजो मुंहिंजा अज़ीज़ हो असांखे तवकल था सेखारनि पाण मुस्लमान न आहिनि त तवकल सिखनि साहिब इहो दाह निकिरी वई हलो जाबिर साईं आयो हुज़ूर साईं जे ख़िदमत में बीठो आहे खंदक दी खोट जे मुंहिंजे हुज़ूर साईं खंदक जे खोटण वारनि ते दौरो फरमायो हिकु ग़रीब साहिब या बुखड़ो मिसकीन वेचारो कमज़ोर नथो हणी सघे धप जो पथर पटे सघे ॿार निहारियो साईं मथो अचे बीठा पुट छा थो करे सभु गहा खणी विया तूं खंड खोट रही न सघियो आहे पंहिंजो मुंहुं ई न छॾायो थी रोई वेठो मिटरो मथे कई जे क़ुर्बान वञा मुंहिंजो पेटरो मुबारक ॾिसो 8 ॾींहं थिया न मानी न मिली आहे लिंगन में साह कोन्हे जे खणा थो त मोटाए नथो सघां जे मोटे थो त खणी नथो सघां धप हणा जाते भापुर पाए साईं न चुमी ॾेई उन साहिबीअ खे परे हटाए टीकम वठी हो बेलचो वठी हो धप वठी हो ॿार खोदर वठी जंहिंसां खोटाई पई थिए जंहिं सामान सां पाण था खोटण शुरू कनि खोटे मुहाब हुनजो पटे फरमाए पुट हेॾे आ जीअं ॿिया न ॾिसनि अकेली जाइ ते परे वठी वियसि मथां पुट गणती करे त मां बुखियो हुअसि तॾहिं न पियो धप हणी सघां साईं जन धावल हिन तॾहिं बि हो खणी विया
इहा गणती ख्याल न कजा मां उहो अबो तहां जो आ जो बच्चन हौसला गिरह न खाईंदुसि मां उहो तव्हांजो मुर्शिद आहियां जो मुरीदन हौसला कुरमा हुमानी जो न हलंदो मां उहो तव्हांजो पैगंबर आहियां जो उम्मतीअ हौसला ढुक पाणीअ जो न पीअंदुसि जे तुंहिंजे पेट खे हिकु पथर ॿधो पियो आहे त मां रहमत आलमीन जे पेट ॿार खे ॿ पथर गॾु ॿधा पिया अगरि जाबिर साईं फरमाए थो मां हीअं कुंड में ॾिस वेठे ॾिसी मां दिलि में जले सभिनि घर ढुकंदो आहे घरवारी खे चिमक जो थी सामान खाइण पीअण जो चइनि माण्हुनि जो पूत आहे जे वारो कर्मा साईं जन हिन हाल में ॾिसी आयो आहियां घरवारीअ खे तयारी कराए पाण भॼंदो आयो साईं जन ॾे कुर्बान वञासीं टे चारि माण्हू मां मिस्कीन जे दावत ते हलो हिकिड़ो तव्हां ॿ टे ॿिया जेके वठी हलो दावत न आयो जहाज जहाज दावत न आयो जहाज ॿार उथी मथे बि फरमाइनि था जेका जमायत खंड खोटे रही आहे सवन में हो तोड़े हज़ारनि में हो सभिनी खे जाबिर जी दावत आहे हलो जाबिर खां रड़ निकिरी वई बाहि निकिरी वई सहाबी हो नबीअ जो ईअं न चई त शुक्र अलहमदुलिल्लाह मां त थोरा पियो घुरायां पर घणा अची विया ईअं न चई रड़ियूं कंदो दाहूं कंदो घरवारीअ ॾे भॼंदो आयो आहे चई न बचासे छो 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 छा थी वई राजा बाना जे असां वटि पूत टिनि माण्हुनि जो साईं जन राज कांधिया आहिनि न मानी पूरी करे सघबी न पाणी पूरी करे सघिबो न रहण जी जाइ तॾहिं इशायूं कि न खटा खणी अचूं कि रलियूं मेरियो असां त मरी वियासीं माई बि चए त गमगीन न थी वियो नबी साईं खे सची ॻाल्हि कई थी कि न कान चए मां नबी साईं खे ॻाल्हि सची कई आहे चए पोइ उहो सचो नबी आहे अलाह नबीअ खे मौजज़ा ॾींदो आहे मां तूं त बराबरि पूराई न करे सघंदासीं महिमाननि जी पर अलाह जो नबी मौजज़नि वारो थींदो आहे मन बतौर मौजज़े जे अलाह पूराई करे नबीअ जे मौजज़े खे ज़ाहिर करण जे लाइ तूं गणती न कर नबीअ कांधिया आहिनि असां टिनि माण्हुनि जो पूत ॾींदासीं अॻिते रसूल ॼाणे थो ईअं जो अलाह ॼाणे अञा गर्तनि में हा ॻाल्हि वर्स रोइनि पिया खिनो पाणी पियो त अलाए छकी नथो एतिरे में हुजूर जो पैगाम आयो था तो गोहे रखी छॾियो अॻे न पाणी पचाइजो जेसि ताईं मां न अचां भाॼी रखी छॾियो जेसि ताईं न विहाइजो जेसि ताईं मां न अचां आया आहिनि ईअं लिबड़ियूं ॿार कढी अथऊं अटड़े में मिलाई अथऊं जाबिर हाणे पाड़े जूं सभु ज़ाइफ़ां नियाणियूं सॾु कर तव्हां थोबियूं खणी अचे पचाइण ते दुआ मां थो घुरां अटड़ा खणी दुआ था घुरणो मुंहिंजा अलाह जाबिर वीचारे वटि टिनि माण्हुनि जो पूत आहे मां त सॼी जमात खे दावत ॾिनी आहे मां खावां बचड़ा बुखिया हुजनि मां त सही नथो सघां हाणे मुंहिंजा अलाह साईं लिब मुबारक मिलाए टिड़े में मुंहिंजो कमु आहे इन टिनि माण्हुनि जे पूत खे वधाए 3000 जेतिरो करण तो अलाह जो कमु आहे मुंहिंजा मौला बि त का वाह कान्हे दुआ घुरंदा था वञनि मौजज़ो ज़ाहिर थींदो थो वञे पचाइण वारियूं पचाए थकी पियूं जाबिर जे घर जो अटो न खुटी सघियो आहे मौजज़ो हाणे केरु आहे जेको लिब मुबारक अचे मिलाए कराची वारे अटे में जेको बिहार साम्हूं ॾे असांजी त ॿेड़ी कान्हे हाणे काॾो अचे नबी अलैहिस्सलाम जेको निकिरी अचे लिब मुबारक मिलाए जंहिंजो मौजो ज़ाहिर थिए असां हिननि महिमाननि खे धार आहे ख़ुशि कयोसीं बि चओ शुक्र अलहमदुलिल्लाह चओ माण्हुनि था चवनि त सिंधी कौम परस्त आहिनि वीचारनि ते इल्ज़ाम लॻायो थो वञे त ख़रीदकार आहिनि सिंधी छा में कौम परस्त आहिनि सिंधी कौम परस्त कोई न थिए मां झलिया थो सभिनी खे कौम परस्त न थिबो आहे ख़ुदा परस्त थिबो आहे पर ग़रीब क़ौमूं पंहिंजे हक़ जूं घुरनि त हुन में कौम परस्त था थियनि इस्लाम में हक़ आहिनि क़ौमुनि जा सूबनि जा इलाइक़नि जा क़ौमी नफ़रत खां हिक ॿिए खां परे वञो खाना जंगियूं न कयो आयल महिमान पाण न आया आहिनि कुर्सीअ जे बुखियुनि वॾेरनि मफ़ाद परस्तनि लीडरनि लालचिन उहिदे जे बुखियुनि ये मेहमान लिख पढ़ कराए मंजूरी ॾेई आया आहिनि जे आया आहिनि त अलहमदुलिल्लाह खाना जंगी न कयो दुआऊं घुरो त अलाह से ॿिनि महिमाननि खां बचायो मथां इन ॻाल्हि खां बि पुछे हलिया महिमान पाण न ईंदो आहे उनखे आणायो वेंदो आहे असांजे सिंध जे सरमादार तबिके उहिदे जे हवस ते ज़ाती मफ़ाद जे हवस ते सिंध जे मुस्लमाननि सां मज़ाक उड़ाई आहे सिंध जी अवाम जे क़िस्म सां रांदियूं खेॾियूं पंहिंजे पैटर्न भरण जे लाइ इनशाअल्लाह उहो ॾींहुं थींदो असां हिन सां मुआशरो कंदासीं ऐं सिंध जे ज़ालिमनि ते खे इनशाअल्लाह ताला सिंध जे धरतीअ ते इनशाअल्लाह ताला जोगियूं सज़ाऊं मिलंदियूं हर कंहिंजी पार्टी जुदा हर कंहिंजो ॾेढ चांवर जुदा छड़ो उहिदनि जी हवस में छड़ो ज़ाती मफ़ादनि पूरनि करण जे लाइ
कौम जो क़िस्मत जो बेड़ो गर्क करे छॾियो। हिकिड़े माण्हू जी वेकेंसी 5 महिमाननि जी आहे, बिस्तरा 5 जा आहिनि, खाधो पीतो 5 जो आहे, दावत 5 जी, उन जे घर में जो 100 महिमान ज़रिए हिकु ॿारड़ी न कंदो कराए सभई। जॾहिं असां वटि गुंजाइश एतिरनि महिमाननि जी जेके असांखे भोतार न आणे ॾिना, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हाणे बाक़ी महिमाननि खे त ॿिए पासे टारियो न, ये न टारींदा पाकिस्तान यानी सिंध खे परेशान करण जे लाइ। हज़रत असांजो पहिरवी दावत बरकातुम जमियत उलमा इस्लाम जो अमीर अखबार में प्रेस डेट में बयान जारी करे चुको आहे त जे कालाबाग डैम ठही ऐं असांखे ख़िदमत जो अल्लाह मौक़ो ॾिनो त इंशा अल्लाह ताला या त ठहण न ॾींदासीं, जे ठही वई त हुनखे रेज़ा रेज़ा करे ख़तमु करे छॾींदासीं। असां पंहिंजे सिंध जे ज़रख़ेज़ इलाइक़े खे रेगिस्तान बणाइण जी इजाज़त कंहिंखे न ॾींदासीं। ऐं जमियत उलमा इस्लाम फ़ैसिलो करे चुकी आहे त जे फौजी छावनियूं ठहियूं ऐं असांखे ख़िदमत जो मौक़ो मिलियो त ठहण न ॾींदासीं, पर जे ठही त फ़ौज पंहिंजे बाज़ुनि ते मोटाए इहे अॼुकल्ह जायूं ग़रीबनि में मुफ़्त विराए ग़रीबनि खे रहण जूं जायूं करे ॾींदासीं। ऐं जमियत उलमा इस्लाम फ़ैसिलो करे चुकी आहे त हे जेके महिमान आयल आहिनि पुराणे ज़माने जा, जेकॾहिं इन्हनि खे असांखे राज़ी कयोसीं त अल्हम्दुलिल्लाह असां हिन जी ख़िदमत कईसीं त इहो काफ़ी आहे। असां बिहारनि खे हिते अचण खे साज़िश था सम्झूं, जंहिंजे ख़िलाफ़ पूरे शहर में जमियत उलमा इस्लाम जुलूस कढिया आहिनि। इहा साज़िश असां कॾहिं बि सिंध जे ख़िलाफ़ बर्दाश्त न कंदासीं। तव्हां जमियत उलमा इस्लाम जे इन मौक़फ़ सां वाबस्ता आहियो? कहिड़ा कहिड़ा वाबस्ता हो? मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं अल्लाह से जमियत खे मौक़ो ॾिनो ख़िदमत जो त ॾिसो त क़ुरान जे कानून जूं झलकूं कहिड़ियूं, मुहम्मदी निज़ाम जूं बरकतूं शाहियूं। बलूचिस्तान त वञी ॾिसो, रेड़नि वारा, मज़दूर, तगारनि वारा, कुर्मी, काश्तकार, हशाश बशाशन त अल्लाह असां ते महिरबानी कई, असां उलमा चूंडियासीं। अॼु असांजी जूं बि निंड में आहे, रग रग आराम बिना प्रोग्राम जे रेड़ी वारे चए वरी को बि हवाले तुंहिंजी कीअं थी ज़िंदगी गुज़रे। अॼु प्रोग्रामनि सां मिनिस्टर था अचनि जंहिंजी हालत तव्हांजे तो मालूम आहे। पुलिस अथनि, राज अथनि, रैयत अथनि, सर्कट हाउस जा मुलाज़िम अथनि, वठ वठण लॻी पई आहे। अॻियां पुलिस, पोयां पुलिस, विच में वञी फासायूं था वञनि, कुकड़ा लॻा पिया आहिनि, रेफला सिधियूं आहिनि, इहा थी भला वञेव, इहो थो वञेव, इहो थो वञेव, इहो थो वञेव। सर्कट हाउस में फासंदो तॾहिं हर को सुख जो साह वञी चांहि पीअंदो, भला फासायासीं। हे मिनिस्टर काथे थियो, हे ख़ल्क़ जो ख़ातिम काथे थियो, हे त बेरहम थियो जंहिंसां ख़ल्क़ हिरासान में परेशान आहे। परे थियो बाबा, परे थियो, सुरकत लॻा पिया आहिनि, रिंगत लॻा पिया आहिनि, ज़ूकत लॻा पिया आहिनि। हे ज़ुल्म आहे। हे ख़ातिम आहिनि ख़ल्क़ जा, इहे ख़िदमत कंदा जेके पंहिंजे सिर बचाइण जे लाइ अॻियां पोयूं पुलिस खे पुछ सां बदियूं था घुमनि। इहे ख़ल्क़ जो ताहुन करे सघंदा? जंहिंजी पंहिंजो अल्लाह ते भरोसो न आहे, इहे ख़ल्क़ जो ताहुन नथा करे सघनि। जंहिंजो पंहिंजो भरोसो अल्लाह ते हूंदो, उहो ख़ल्क़ जो ख़ादिम थी गुज़ारे। मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त, असांजे लाइ मुस्लिम लीग बि असांजी जमात हुई, पीपल्स पार्टी बि असांजे मुल्क जा माण्हू असांजी जमात आहे। हिकिड़ो असांजे कान सिजात, ॿियो असांजे कान चंड। इब्राहिम अलैहिस्सलाम जो ऐलान फरमायो त न पिया मञनि माण्हू त वरी सिज जे पुॼारनि सां बीठो। पुछे इहो छा था कयो? चई इहो सिज आहे। छा आहे? चई असांजो इलाह आहे। चई माण्हू त बीहा बिगड़े जॾहिं सिज लहणार को थियो को चई हाणे काॾे थो वञे सिज? चइजे हाणे टेम्पो भॻो थो वञे। तव्हां भाॼी करे कॾहिं पिया वरी बीठो चंड जे पुॼारनि सां। छा आहे? चइजे असांजो इलाह आहे। चई मां बि तव्हां सां। जॾहिं चंड लहणार को थियो पुछे काॾे थो वञे? चइजे अलाह हाणे भॻो थो वञे, वरी ॿियो अची वेंदो। तव्हां ते मुसीबत अचे त पोइ केरु संभालींदो? क़ुरान तो फरमाए फलम्मा फलक़ाल ला उहिब्बुल आफिलीन। जॾहिं भॼी वियो भॼण वारो पोइ चई त मां भाॼो करनि जे कढंदा आहियां। असां झलियूं पिया माण्हुनि खे मुस्लिम लीग सां न मिलिया, उहो सॼो पूरो थियो। वरी हाणे चंडो भरियो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असां बि तव्हां सां मुंहिंजा घणा ई हूंदी भला असां थोरी हिकु अधु वोट न ॿधंदा। असां बि तव्हां ॾिसो था चंड जो चिमको बि जेसिताईं हले, जॾहिं माण्हुनि जो मुंहुं जेके सां लॻंदो, जाॾो ताॾो थादा खाई वठंदा, तॾहिं क़ुर ते को ईंदा कंदा। बाक़ी हाली जाॾे तो पथर खणी ओड़े भाङा भेलजी था। मूंखे चवंदे वरी मोहम्मद किनी पियो, मां त केॾो त कहिड़ी वरी आला वरी बि ॿाहिरि अॼु बि जलसो थिए वञे ॿाहिरि कंदो त हुनजो ख़ैरु आहे। उन्हनि जी ग़लती थियो जेके पुराणा बुंड भॼी पिया। पथर जो आयो त रेह नी खई,
को काथे पियो आहे डंगरो को काथे पियो आहे फटको उन्हनि खे वरदी ॻोल्हे त अञा डॉक्टर हीअं इंजेक्शन ॾेई बीठा आहिनि ख़बरदार साहु वञे नालो ख़बरदार मौलनि जो कहिड़ी ग़लती नथी क़ौम मौलनि जे कॾहिं खे दलोरी बि पाण सिज जी रोशनी बि ॾिठो मुस्लिम लीग वारे जी वरी चंड जी रोशनी बि ॾिसो असां बि तव्हां सां गॾु जे नीतीअ में घटि पवंदा माण्हुनि जे जॾहिं मईशत बर्बाद थींदी जॾहिं खाना जंगी नज़र ईंदी जॾहिं अमन अमान ख़तम थींदो पोइ थधा साह वेही खणी चवंदा असां छा कयोसीं जेको पल्लो छो लोड़ींदो नूह अलैहिस्सलाम जे पुटु गुमराह थियो नूह नबी वीचारे केतिरो बि झलियोसि न चवणो अथई पीउ जे लोरे बि पाण न जॾहिं को अलाह जो अज़ाब अचे नूह नबीअ जे पुट जे मथां बाव जायदी में थरा खणी चवे थो इन बुनी मिन अहली ओ मौला साईं मां पुट खे घणो सम्झायो पर चवण न वतई हाणे मां ॾे निहार मुंहिंजे सदको माफ़ी ॾेसि मां तो इलाज कया मथो दीवंदी अचे लई समिन अहलिक न वतो ही तुंहिंजो चवण अतवारे जो हाणे अहलक तुंहिंजे मां ई नाहे कॾहिं था छॾियूंसि इन्नहु अमलुन गैरु सालिह काॾे सही कंदेसि जे हाल बैनहुमल मौज वकान मिनल मुग़रक़ीन नबी निजात वारो बणिजी वियो पुट मुंहिंजो अज़ाब में लोड़ो न तो चवण लूत अलैहिस्सलाम जे बीबीअ मुड़ुस जो लोरे बि छो पाण कुराड़ीअ न तो इब्राहिम साईं जो चवण उन्हनि जी अबे लोरे बि पाण न वठो तव्हां आलमनि जा चवण पोइ पाण ई पंहिंजा क़िस्मत जा फैसला पाण ॾिसजो कुझु ॾिठा अथव अञा ॾिसंदो असांखे त कल्ह बि अलाह जो क़ुर वॻियो हो अॼु बि क़ुर शरीफ़ वॻियो आहे सुभाणे बि हो क़ुर असांजे सीननि में हूंदो असां क़ुर शरीफ़ खे छॾे नथा सघूं पोइ जे असां क़ुर खे नथा छॾे सघूं त अलाह बि असांखे न छॾे तव्हां भले पंहिंजा वेठा विञायो जेके विञाइणा हुजनि ॾिसो त सिज काॾे वियो त चंड काॾे थो रूस जे इश्तराकीयत वारो निज़ाम धर्म धर्म थी चुको आहे चीन जो निज़ाम ख़तम थी चुको आहे अमेरिका जो निज़ाम ख़ाइब ख़ासिर थी चुको आहे हा जेकॾहिं अमन अमान वारो निज़ाम ख़ुशहाली वारो निज़ाम बरकत वारो निज़ाम इज़त वारो निज़ाम आहे त क़ुर जे कानून मोहम्मदी निज़ाम मोटणो पवंदो कंहिं सभी दुनिया जे मुस्लमाननि खे हिन क़ुर ॾे कोई चारो कोन्हे क़ुर खां सवाइ असांजी जमियत उलमा इस्लाम फ़ैसिलो कयो आहे त जे जमियत उलमा इस्लाम खे ख़िदमत जो मौक़ो मिलियो त तालके वाइज़ हिकिड़ा सेंटर क़ाइमु कंदा जंहिंमें तालके जा माज़ूर मुफ़्त तालीम हासिल कनि मुफ़्त हुननि जी माशी हालत दुरुस्त थिए ऐं हुननि जे तज़वीज़ जो इंतज़ाम उन इदारे जे तरफ़ां थिए जमियत पंहिंजो फ़ैसिलो कयो आहे त जे जमात ख़िदमत जो मौक़ो मिलियो त ज़िले वाइज़ इंशाअल्लाह हिकिड़ा कारखाना क़ाइमु थींदा जंहिंमें 20,000 खां वठी 30,000 ताईं ज़िले जा ग़रीब पंहिंजो कोड़े करे पंहिंजो पेट गुज़र सोन करे सघनि जमियत फ़ैसिलो कयो आहे त जे जमियत खे ख़िदमत जो मौक़ो मिलियो त जेतिरा बि रिटायर्ड ऑफिसर आहिनि उन्हनि खे मुनासिब वरी सही जे चवां मुआवज़ो मिलंदो उन्हनि जे गुज़ार जो इंतज़ाम थींदो छो त सिर्फ़ु पेंशन काफ़ी न आहे जंहिं माण्हू खे 1000 मिलंदो हुजे माहवारी उनखे जो फौरन 500 मिले थो कीअं गुज़ारो करे सघूं ऐं जमियत फ़ैसिलो कयो आहे त जेतिरा बि असांजा नौजवान तबिके जा दोस्त पंहिंजूं डिग्रियूं हासिल करे दर बदर थियंदा था अचनि उनखे फौरन मुलाज़मत ऐं सर्विस नौकरी मिलंदी जीअं उनजी माशी हालत दुरुस्त थी वञे अल्लाह शायद मां एमए जी डिग्री हासिल कंदड़ दोस्त खे नौजवान साथी भाउ खे हैदराबाद जे शहर में गुज़िरियल साल जलसे ते फ्रूट जी रेड़ी वाहींदे ॾिठो मां जॾहिं पुछो मां त छा हाल आहे तुंहिंजो रोई वेठो चई दर बदर चई न मां वटि पैसो आहे न वॾे माण्हू जी सिफारिश आहे रही रही सेक्रेटरेट में मोटी थो अचां दरख़्वास्तूं फाड़े पास करे था अचनि मां ग़रीब खां पुछण वारो आहियां बच्चा मुंहिंजे गले में मां रेड़ी करे गुज़ारे थो कयां हिंदू तबियत में कहिड़ो दुख जो आवाज़ निकितो एॾी बेदर्दी आहे मुल्क में डिग्री पास करे वीचारा रहंदा था त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त जे अलाह ताला ख़िदमत जो मौक़ो जमियत खे ॾिनो ऐं क़ुर जो कानून आयो असां हर हुकूमत सां ॻाल्हायोसीं गुज़िरियल हुकूमत खे बि चयोसीं त क़ुर ॾे अचो त असां तव्हांजा साथियूं 3 साल पचोसीं ज़्यादा करे न आयो क़ुर जे कानून ॾे त असां ईअं फिटी कयोसीं जीअं खोखरो चूसे फिटी कबो माण्हू चवंदा हा त वरी तव्हां टकर सां मथो था हणो मां चयो असां हुनखे मिटीअ जो भितर बि नथा सम्झूं नतीजो बि इहो निकितो जो मिटीअ जो भितर भॼंदो आहे त भोरा त नज़र ईंदा आहिनि अहिड़ो भॻो जो हॾियूं बि कंहिंखे न आहिनि हिननि खे बि चऊं था मौजूदा हुकूमत खे त क़ुर शरीफ़ ॾे अचो इस्लामी आइन कयो मोहम्मदी निज़ाम कयो मुल्क जो बचा इस्लामी आइन में आहे क़ौम जी मईशत जो इस्लाम मोहम्मदी निज़ाम में आहे इश्तराकियत जे निज़ाम में सोशलिज़म जे निज़ाम में कम्यूनिज़म में अमरीकी निज़ाम में चीनी निज़ाम में को तामुल न आहे
का खुशहाली ना है, को चैन आराम ना है, ये बिनी जहान की भलाई बरकता तो चौ कुरान के कानून तहां राजी हो तो कुरान जो कानून थे राजी हो, राजी हो तो मेरा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हथ दखण राजी थियण जे लाइ वरी अलाह करे पेरनि ते बीहो, फिर हथनि खणण जा बेशारो, पेरनि जा बेशारो। मां दुआ करणा त अल्लाह सी तव्हांखे साबित कदम रखे, मुजाहिदी रहो, पंहिंजे पैर ते पाण कुहारो हूंदुसि, अॻिते बि जेकॾहिं पंहिंजे पैर ते पाण जेको कुहारो हूंदो त पाण लड़ींदो। असांखे मुल्क प्यारो आहे, असांखे क़ौम प्यारी आहे, असांखे भाइर प्यारा आहिनि, असांखे सभ खां अॻु में इस्लाम प्यारो आहे, अल्लाह जो क़ुरान प्यारो आहे, दीन प्यारो आहे। जे क़ौमियत अॻु में कई, इस्लाम बाद में कयो, उहे राजनि जा राज अज़ाब में लुढ़ी विया। जे इस्लाम अॻु में कयो, क़ौम खे ॿियो नंबर ॾिनो, अल्लाह हुन जो पंहिंजो बि ताहुल कयो, क़ौम खे बि इज़त ॾिनी, मुल्क खे बि अल्लाह आबाद करे। नबीअ जी क़ौम इस्लाम खे ठुकरायो, 22 लख माण्हू रही विया। दाऊद अलैहिस्सलाम जी क़ौम क़ौमियत खे अहमियत ॾेई इस्लाम खे ठुकराए छॾियो। रब राति जो माण्हू थी सुम्हिया, अल्लाह से ॾींहं जो सुबुह जो हुनखे बांदर ऐं भोला करे उथारियो। सभई चओ त अॻु में सभिनी खां वधीक अल्लाह जो आहे, चओ सभई जे हिदीअ मां माण्हू कयो आहे, सभिनी खां अॻु में हिकु रसूलुल्लाह जो आहे, अॻु में सभिनी खां अॻु हीअं क़ुर शरीफ़ जो आहे। बाद असांखे पंहिंजे मुल्क जे क़ौम जे भाइरनि दोस्तनि नंढनि वॾनि जो हक़ आहे। इस्लाम में क़ौमी हक़ आहिनि, सूबाई हक़ आहिनि, इलाक़ाई हक़ आहिनि। अचे इस्लामी निज़ाम पोइ ॾिसो त केॾी ख़ुशहाली थिए थी। माण्हू जा चवनि जंहिंखे इस्लामी आहिनि त चोर मुंडा टुंडा थी वेंदा। मां चयो को बि इंशाअल्लाह ताला न थींदो। छो हे चोर तरे था चोरी कनि जे मुल्क में बुखा, कामरो तरे थो रिश्वत खाए जे मुल्क में बुखा, व्याज तरे थो वापारी खाए जे मुल्क में बुख लॻी पई आहे। हर को पंहिंजी लीला जोई थो करे मईशत जे लाइ। पर जेकॾहिं क़ुरान जो कानून ईंदो त ज़मीन जा भितर बि सोना थी वेंदा, कख बि सोना थी वेंदा। कंहिंखे चोरीअ जी, कंहिंखे धारे जी, कंहिंखे ठगीअ जी, कंहिंखे व्याज जी, कंहिंखे रिश्वत खाइण जी ज़रूरत ई न पवंदी। सज़ा बि कंहिंखे न लॻंदी। जॾहिं कोई नाजाइज़ कम ई न कंदो त सज़ा लॻंदी। माण्हू वसनि चाचर अखियुनि जो अस्पताल जो डॉक्टर आहे, अखियुनि जो 60 माण्हुनि अस्पताल खोलिया। बाक़ी मके शरीफ में काबतुल्लाह में मिलियो गुज़रियल साल। जब साहब तव्हां हिते कीअं जंहिंखे मां जिबिन जे अस्पताल में डॉक्टर मुंहिंजी घणी तव्हांजी तनख़्वाह आहे बैतुल्लाह शरीफ में खिली चई घटि में घटि 65,000 पघार पाकिस्तान में। जो मुलाज़िम जी 65,000 माहवारी पघार हुजे घटि में घटि, इहो ॿियो तंहिंखां सवा अलॻि सां तंहिंखां सवा निजी पघार 65,000 हुजे, इहो माण्हू रिश्वत खाईंदो? ज़रूरत पवंदसि। किथे त थोरी पघार परेशान कयो आहे कामोरनि खे, जेके अटकल सटकल नथा कनि तेसिताईं पेट गुज़ार नथो। चोर बुखिया आहिनि, धारेल बुखिया आहिनि, कामोरा बुखिया आहिनि, मुल्क सॼो बुखियनि जो आहे। इहा बुख तॾहिं लहंदी मुल्क में जॾहिं क़ुरान जी खुशहाली। इन जे करे अल्लाह ताला फरमायल गुलाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिलमुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात। अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम, यानी अल्लाह ताला जिब्राइल अमीन जे ज़रिए प्यारे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ ज़ालिकल किताब, यो वॾे रुतबे दर्जे वारो क़ुरान मोकिलियो आहे लौहे महफूज़ मां, ला रैब फीह, जंहिंमें ज़रे पुर्ज़े जो शक वहम कोन्हे। सभई चओ त हर क़िस्म जे शक वहम ऐबन खां क़ुरान शरीफ़ पाक आहे। हाणे ख़बर में हुदल लिलमुत्तक़ीन, परहेज़गार जी रहनुमाई करण वारो आहे। रहनुमाई जा ॿ क़िस्म आहिनि, घणा? हिकिड़ी रहनुमाई आहे जेको मुंहिंजे पुछे फलाणी जाइ ते मां काॾे वञा, ॿियार मुंहिंजे आम संगत हुजे तंहिं करे में कंदो रहनुमाई। मां तोसां गॾु थो वञा, वरी स्टेशन ते पुॼाए थो अचां, हुन सां घुमंदो घुमंदो गॾु स्टेशन ते पुॼाए टिकेट वठी वेंदा, टिकेट वारे में पुॼाए ॾिए। हाणे इहा रहनुमाई सुठी की न इशारे वारी सुठी आहे? ॻाल्हायो सभई। अल्लाह ताला फरमायो हुदल लिलमुत्तक़ीन, क़ुरान मजीद रहनुमाई कंदड़ आहे परहेज़गारनि खे। पर तफ़सीर इन जाइ ते माना था कनि त
तो समूह परहेज़गारनि सां क़ुरान अहिड़ी रहनुमाई कंदो जो जन्नत में पहुचण ताईं क़ुरान मिड़नी सां गॾु हलंदो। और जॾहिं क़ुरान मजीद जो हाफ़िज़, क़ुरान मजीद जो कारी कब्र मां निकिरंदो, क़ुरान मजीद जो आलिम या क़ुरान मजीद जो फरमाबरदार, क़ुरान मजीद कुलो कुल्हे में मिलाए कब्र मां गॾु निकिरंदुसि। मां बि तोसां हलां थो, साईं काॾे थो हलीं? चई जाॾे तुंहिंजे वञण जो इरादो आहे। अबो न हलंदी जो ॾींहं जो रस्तो ॾिठो जन्नत जो कोन्हे, अधो न हलंदी जो उन्हीअ खे जन्नत जो इल्मु कोन्हे, पुट न हलंदी जो उन्हीअ जन्नत ॾिठी कान्हे। मां क़ुरान तोसां हलंदो मां जो मुंहिंजी जन्नत ॾिठल आहे त उते पुॼाए चाहे जाते वञण थो चाहे। अल्लाह फरमाए थो हुदल लिल मुत्तक़ीन, परहेज़गारनि खे मंज़िल मक़सूद ते क़ुरान पहुचाए पोइ हाफ़िज़ भई बचन खे हाफ़िज़ कयो, ज़ुल्म न कयो हिन शहज़ादनि सां। मुंहिंजा भाइर, मुंहिंजा मोहर दोस्त, तव्हां दानश्वर हो, तव्हां अक़लमंद हो, तव्हांजी असां वटि वॾी इज़त आहे, तव्हां असांखे तमामु ॾाढा प्यारा हो। अल्लाह शाहिद आहे त तव्हांजे लाइ असीं तबसराइबाना जी दुआऊं रब खां घुरंदा रहूं था। हाणे बि मूं ते दुआऊं घुरंदासीं सभिनी जे ख़ैरियत, आफ़ियत, इज़त, ईमान, बरकत जे लाइ। पर मां सभिनी खे मुअदबाना अर्ज़ु थो कयां त औलाद ते रहम कयो, हुनखे हीअ नेमत क़ुरान जी हासिल करायो। न्याणियुनि खे बि त पुटनि खे बि तव्हां त क़ुरान मजीद इन्हनि सां क़यामत में गॾु हले हली करे जन्नत में पहुचाए अचे। और जिन सां अल्लाह साईं जो क़ुरान गॾु हलंदो, जॾहिं जन्नत जे दरवाज़नि ते पुॼंदा, बिश्त जा दर खुली वेंदा क़ुरान जे सदको। अंदरां हूरा जन्नत जूं हार मोतनि जा झलियूं बीठियूं हूंदियूं, अञा हे मुंहुं कढंदा वेंदा जन्नत जूं हूरूं, हिननि खे हार पाराईंदियूं वेंदियूं, मुबारकनि जी हुंगार पइजी वेंदी। तव्हां क़ुरान सीने में सांभे आया हो, अॼु तव्हांजी सॼी दुनिया में इज़त वया आहे। मलाइकनि में इज़त, महूरनि में इज़त, अल्लाह वटि इज़त, रसूल वटि। दुनिया जी का कुंवार कंहिंखे हार पाराईंदी आहे? ॿुधायो, न पाराईंदी आहे, वीचारी रोईंदी आहे, छो त हुनखे नानियूं ॾाढियूं चुंगियूं पाईंदियूं आहिनि। पर दिलि में ख़ुशि हुजे त हेॾी नानी चवंदो ॿुधाईंदो, वॾा माण्हू चवनि पिया की मुड़ुस जी सिक कई, न हुए त ॿी घटि कंदी हलंदी। नानी ॾाढी त न हूंदी त चुंगी पाइण वारनि खां वेठी न खिलंदी। जेको मिठो साईं जंहिंजो नालो ई मिठो आहे, हथ मुबारक त जंहिंजा मिठा आहिनि, ॻाल्हाइण त जंहिं साईं जो मिठो आहे, पर नालो मुबारक ई मुंहिंजे मिठड़े साईं जो एॾो मिठो आहे जो एॾी माखीअ में मिठाण कोन्हे, खंड में मिठाण कोन्हे, मिश्रीअ में मिठाण कोन्हे, जॾहिं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे नाले मुबारक में मिठाण रखियलु आहे। और जंहिं जन्नत ख़ातून जो अबो या जन्नत ख़ातून जे ॿिनि भेनरुनि जो अबो मिठड़े नाले वारो मिठड़ो मोहम्मद साईं आहे, जंहिंजी सुबुह शाम ज़ियारत थियूं वेठियूं अबे कनि। चयो अहिड़नि न्याणियुनि खे बि नबीअ साईं मुड़ुस जी ज़रूरत महसूस कंदे मुड़ुस ॾिना आहिनि, जंहिंजो अबो हज़ूर हुजे, जंहिंखे सुबुह शाम सुहिणे साईं जी ज़ियारत नसीब थिए। इन्हनि ज़ातनि जे लाइ बि हुज़ूर साईं जिन मुड़ुसनि जी ज़रूरत महसूस कई। सॼे मुड़ुस ॾिनऊं, बेरहमो बेरहमी था कयो, मां कूड़ी वाह न कंदुसि तव्हांजी। निमाज़ा था पढ़ो, हज था कयो, मसीदियूं था ठारायो, नौजवान नियाणियूं घर में वेठी हुजनि, मां तव्हांखे रोज़े जे करे, हज जे करे, हाफ़िज़ जे करे, मौलवी जे करे, आकामोए जे करे ख़राज तासीन वेही पेश कयां। मां अहिड़ी ग़लती न कंदुसि। सारी ज़िंदगीअ जूं इबादतूं हिकु नियाणी विहाण जे करे क़यामत में बर्बाद हूंदव। फ़िराद न कबो जमात सां, ठगी न कबी। ख़ुदा जी ज़ात शाहिद आहे, तुंहिंजूं निमाज़ूं, तुंहिंजा रोज़ा, तुंहिंजा हज, तुंहिंजी मौलवाइप, तुंहिंजी हाफ़िज़ाइप, तुंहिंजी सखावत हिकु नौजवान नियाणी जे विहाण जे करे क़यामत ॾींहुं ईअं ख़तम थी वेंदी जीअं मस्जिद जो पलस्तर थो ॾिसे, तुंहिंजे आमाल नामनि जे दफ़्तर ते हिकु नेकी बि लिखियल न हूंदी। विहार नियाणियुनि खे कर ज़ुल्म कर निमरो विहारींदो त पोइ उहे वीचारियूं कीअं बोर थींदियूं, कीअं ग़लतियूं गुनाह कंदियूं। नाचा तंगायत जंगायत विञायो था पंहिंजी कई कमाई, कातलनि जे कतार में उहो माण्हू बीहंदो। हर मर्द जी ख़ुशीअ जी घड़ी उहा आहे जंहिं घड़ीअ में हुनखे कुंवार मिले। चओ था कामरो बि थिए, पैसा बि घणा मिलंदसि, ज़मींदार बि बणिजे, सेलर कारखानो बि क़ाइमु करे, पर जे शादी कान्हे त चओ ख़ुशी कान्हे। चओ न हर औरत जी ख़ुशी उहा आहे उन घड़ीअ में आहे जंहिं घड़ीअ में चओ मुड़ुस मिले थे।
एक रोइन की उम्र नानी दादी जे चवण ते रोइण जी जाइ आजा पूरन के नानी दादी न हूंदी त वे कहे रोइंदियूं ई न अल्लाह जी फरमाए हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात। ये गॾो हलंदो क़ुरान शरीफ़ हाज़िर लिखते कबर में लिखते अल्लाह जी चलो जहाज लिखतो जहां तिल कमा तिल फिद दुनिया वाह जी मुसलमान ते भी हाज़िर दिया पारा कुरान जा मुझे तरावीह जे नमाज में पढ़ंदे तीअं आयत आयत करे उन कुरान जी शुरू कर पढ़ंदो जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो जाते पोइ आयत पूरी थींदी उते जन्नत में तुंहिंजी जाइ हूंदी। कामोरा रहंदा वेठा वज़ीर रोईंदा वेठा गवर्नर रोईंदा वेठा कुरान जा आलिम हाफ़िज़ कुरान पढ़ंदा जन्नत में हलिया पर हाफ़िज़ उभार न कर जन्नत में हेठलो न वञ जुलूस सां वञ इज़त सां वञ साईं मां ॾाढो जुलूस आणिया हर कंहिंखे पाणी लॻी पई आहे मौत जे माण्हू वञनि था दोज़ख में मायूं ऐं मर्द कुल्लुहुम वजबत लहुम नार आया चलो मिठो मोहम्मद साईं तो सच्ची ज़ुबान बारक सां फरमाए कुल्लुहुम पढ़ो सभई पढ़ो अॼु ॻाल्हि बात कुल्लुहुम वजबत लहुम नार सभई अहिड़ा माण्हू वञनि था दोज़ख ॾे जंहिंजे लाइ दोज़ख में वञण जो फ़ैसिलो थी वियो आहे रब को डुक हाफ़िज़ हिननि खे वञी पुॼ जेके वञी 10 माण्हू हिननि मोटाए पाण सां गॾु वठियूं आहे न हिसाब कंदो मां न किताब कंदो मां तुंहिंजे सदको तोसां गॾु बख़्शे उन्हनि खे बि जुलूस जे सूरत में तोसां रवानो कंदो जीअं दुनिया ॾिसे त वाह जो क़ुर वारनि जी अलाह वॾी इज़त आहे। अॼु वज़ीरनि जा इस्तक़बाल आहिनि अॼु गवर्नरनि जा जुलूस आहिनि क़यामत ॾींहुं क़ुर वारनि जा जुलूस हूंदा हेॾो माण्हुनि जो जुलूस हेॾो मलाकनि जो जुलूस हेॾो जन्नत जे हूरनि जो जुलूस नथा कयो बच्चनि खे हाफ़िज़ हाल नथा कयो ज़ुल्म था कयो ये बेबहा नेमत औलाद वारी किरोड़नि जी शइ चओ किरोड़ इहा इन अलाह ॾिनी आहे त बिना बहा जे मिलियल किरोड़नि जे क़ीमत वारो क़ुरान चओ किरोड़ छा आहिनि चओ साईं चओ और 7 आसमान भी सोना थियनि 7 ज़मीनूं भी सोनियूं थियनि हाणे हिकिड़े अखर क़ुरान जी बहा वेही कजे सारा आसमान ज़मीनूं सोना थियल पहाड़ सोना थियल घटिजी पवंदा अखर क़ुरान जी क़ीमत वधीक थी वेंदी इन वॾी क़ीमत वारो क़ुरान मुफ़्त मिलियल रब तो फरमाए रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान इन लाइ मुफ़्त में क़ुरान वॾी मिल्कियत वारो नोट मां वटि मुफ़्त में मिलियल नेमत औलाद वारीअ खे मुंहिंजो क़ुरान पढ़ायो इंसान जी ख़िलक़त क़ुरान जे तालीम जे लाइ हेॾी जाहिल ज़ुल्म करे छॾियो अॻे ज़माने में मायूं बि हाल ॼाणियूं हूंदियूं क़ुरान जूं त मर्द बि चओ भई नंढा बि हाफ़िज़ हूंदा हुआ त वॾा बि शहरी भी आलिम हाफ़िज़ हूंदा हा त बराड़ी वारा भी जाॾे जो कन ॾे राति जे टाइम ते त घर घर में क़ुरान जी हुंगार ॿुधण में ईंदी अॻे मां ॿुधायो वरी सुठी तरह ॿुधायां मौक़े जे मुनासिब हिकु राति साईं निकिता आहिनि अबू हुरैरा त हलो हलिया बोलिया हा हलूं अबू हुरैरा साईं सां गॾु हलियो आहे काॾे था हलो चई मदीने में जेके रहनि था ग़ुलाम तालिब शागिर्द असांजा उन्हनि जो इम्तिहान वठूं था हलूं राति थी वई आहे ॾिसूं त जागनि था घरनि में किन क़ुरान जूं ॿोलियूं था ॿोलनि साहिबी सवेरो फरमाए थो मां साईं जन सां गॾु आहियां इशा खां बाद देर निकिता हूं अध राति जे राति क़रीब आहे जंहिंजे घर जे दर ते वञूं अंदरां क़ुरान जा आवाज़ पिया ॿुधण में अचनि हिकु घर जे दर ते वियासीं वरी ॿिए घर जे दर ते वरी टे जे दर ते वरी चौथे जे दर ते वरी पंजे वरी शनि जे दरवाज़े ते आयासीं वरी 7 जे आयासीं उहो सालम साहबीअ जो घर हो रज़ी अल्लाह साईं बीही रहिया पर बीठा त सही पर चुप करे न बीठा हज़ारो कतार रोहनि पिया मां चयोमान साईं अञा बि त मदीने में घर घणा आहिनि भला हलूं अॻिते जीअं बाहो ॾे कन तॾहिं सालम अहिड़ो तो मिठड़ो क़ुरान पढ़े जो सालम जो क़ुरान मां मुहम्मद करीम खे अॻिते हलण ई नथो छॾे ज़ारो कतार रोइन पिया बीठा फरमायो पर साल में अहिड़ो क़ुरान पढ़ियो आहे जो मां मुहम्मद खे मोहे विधो अथई मुंहिंजी दिलि भिरमिजी पई आहे
मां वरी चयो मान साहबी तो फरमाए भला दी अॻिते हलो केतिरो बि हलूं अगर वरी वेही ॿुधूं चे ॿुधो वेंदासीं त मतां घिल अची वञे हलंदासीं त मतां पेरनि जो खिसको थिए साल मुंहिंजे कन ते आवाज़ पइजी वञे क़ुर बंदि करे हाणे जाते बीठा हिते बीठा हूंदासीं जेसि ताईं साल में क़ुर पढ़ंदो तेसि ताईं मोहम्मद बिन पेरनि ते बि क़ुर ताल जो ॿुधंदो रहो इहा मज़ा हूंदा अगरि अगर रात निकरन था तारा फिर क्या था नशे में जा इसिया ॾिसी जो मोटिया त जीअं भला डूंगरूड़े वञे ईअं रुहा चाहींदा बस सिनेमा जा सचल प्रेम जा सचल इसियारनि जा सचल हाणे न ॾिसो न जंहिंमहिल टीवीह तो अचनि इसियार तो अचनि खेल मो निकिरनि पोइ हिननि जो मुंहुं ॾिसो न ॼण ॿिलियूं मुंहुं चटे वञनि अथनि तारा तिनकाईंदा ईंदा मुंहुं बछड़ो हूंदनि हाल ॾिसण जहिड़ो न ईंदनि गामनि जा सचल ईमान भी वही तो इज्जत भी वही तो गैरत भी वही रहमत भी वही तो जहमत अची वही बस आता वो है ना अचो सब कुरान पढ़ायो न्याणियुनि खे पढ़ायो आलिम हाफ़िज़ कयो छो था न्याणियुनि सां तो ज़ुल्म कयो चारनि सां हलो त क़यामत में मास्टरियाणी थियनि हे डॉक्टरियाणी थियनि हे ऑपरेटरियाणी थियनि हे एडीएम थे एसपी थे फलाणी थे आलिम भी किथे चे त नज़ार जो आलिम के तरह ना आलिम हिक भी न थे आलिम हिक भी न थे बाक़ी मास्टरियाणी भी कुलई थियनि ऑपरेटरियाणी भी कुलई थियनि डॉक्टरियाणी भी कुलई थियनि थे त डॉक्टरियाणी न त भी नर्स थे हाँ थे त मास्टरियाणी न त भी ऑपरेटरियाणी त थे क़यामत ॾींहुं हलो ख़बर पवंदी जेको न्याणियुनि सां ज़ुल्म था कयो इन लाइ तरफ़ न्याणियूं न ॾिनियूं अथव त परावनि माण्हुनि जे हवाले करे हुननि खे किलोशन हलाइण सेखारियो इन तां त हे बचड़ियूं रब न ॾिनियूं अथव त हुननि खे परावनि माण्हुनि जे हवाले करे राइफल हलाइण सेखारियो इन करे त तव्हांखे न्याणियूं न ॾिनियूं आहिनि त परावनि माण्हुनि जे मुंहुं चाढ़ियो हे त इन करे न्याणियूं ॾिनियूं अथव त अल्लाह फरमाए त हुननि खे दीन जो आलम कयो पर्दो हया सेखारे पढ़ायो त हिन मुहाफ़िज़ पैदा थियनि आलम पैदा थियनि गाज़ी पैदा थियनि मुजाहिद पैदा थियनि मां अल्लाह जा वली शहीद पैदा थियनि बच्चनि सां और न पढ़ण जे अम्मा हाजरा सां इब्राहिम साईं सां इस्माइल जहिड़ो शहज़ादो काथूं ॼमे हा जंहिंजे कदमनि वारो जन्नती पाणी ज़मज़म जो अञा ग़रीब नीर पीअंदो थो रहे उते वञण वारा त घव था करे अचनि पर हिते बि आए खां बाद हाजे जे खां पोइ लप चुको सभिनी खे नसीब थो थिए न पढ़ण जे जन्नत ख़ातून मिठड़ेलीअ साईं सां हसन हुसैन साईं जहिड़ा शहज़ादा जन्नत जे जवान जा सरदार काथूं पैदा थियनि हा पर जे न पढ़ण जे अम्मा आमना ख्वाजा अब्दुल्ला साईं सां त लखियण जो लाल उम्मत जो अॻवान नबियनि जो सरदार मिठड़ो मोहम्मद करीम काथो मिले हा ज़ुल्म कयो न्याणियुनि सां क़ुरान त पासो ई ख़तम करे छॾियो हेड़ो ज़ुल्म हलो क़यामत ॾींहुं पोइ ॾिसजो पंहिंजो असर जिन पंहिंजे औरतुनि वारे तबिके सां नाहक करे हुननि खां हेॾी क़ुरान वारी दौलत खसे ॼाण खे सुञो करे छॾियो भींगो करे छॾियो नाहक करे छॾियो पर पुट बि रहे छॾियो ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अबा सदा कहां सां ॻाल्हाए कहां सां ॻाल्हाए तव्हांजो क़यामत ॾींहुं पुटनि सां क़ुरान शरीफ़ गॾु हले न्याणियुनि सां हुजे ॾाढा ॻाल्हाए ॾाढा न्याणियूं क़यामत ॾींहुं मोटण में हुजनि वीचारियूं जनम जे बाह में वञी पवनि हज़ूर फरमायो मां जन्नत जनम ॾिसणो आहिनि त घणी वाइफां वीचारियूं जनम में नज़र आयूं मर्दनि ज़ुल्म कयो क़ुरान न पढ़ायूं कबर मां निकिरंदी क़ुरान सां न हूंदनि धिके मलाक वञी दोज़ख में छॾींदनि पोइ रड़ियूं करे पीउ माउ खे पिटींदियूं पोइ वरी न्याणियुनि जे आवे में पीउ माउ बि जहन्नम में विया मुत्तक़ी उहे मुत्तक़िन सां क़ुरान गॾु हलंदो जन्नत में पहुचाइण ताईं इहे मुत्तक़ी कहिड़ा आहिनि الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون जिनमें तौहीद हुजे क़ुरान हुननि सां गॾु हलंदो जो मुशरिक यारियुनि सां या मुशरिक मर्द सां क़ुरान गॾु न हलंदो अॾा अला गुनाह आहिनि राजा ख़ालिक़ मालिक राज़िक़ गुनाह आहिनि माबूद घणा आहिनि पोइ हिकु आहे त हुन सां शरीक न कयो ईअं त न गलती कयो जो करे करे विस्म जी मुंहुं वठा तो ज़ुबान सां भला पर फलाणो बि घटि न आहे साईं इहे चङी तरह सिखो अंदर बि सचा थियो अंदर बि साफ़ थियो त ॿाहिरि बि साफ़ थियो ईअं चयो आहे ख़ालिक़ हिकु आहे मालिक हिकु आहे माबूद हिकु आहे रज़ाक़ हिकु आहे सभई चयो
जेको हाजत तव्हां को मुश्किल कुशा को आहे ई कोन को सजदो कबो तो उन्हीं जो कबो हुकुम कबो तो उन्हीं जो कजे दुआ घुर्जे तो उन्हीं खां घुर्जे जो बास बास जे तो उन्हीं हिकिड़े जी बात ऐं निमाज़ क़ाइम कनि मुतक़ी आहिनि जेके निमाज़ी हूंदा निमाज़ीअ सां क़ुरान जन्नत में पहुचाइण ताईं गॾु हलंदो बेनिमाज़नि सां क़ुरान न हलंदो जंहिंसां क़ुरान शरीफ़ न हूंदो तंहिंजी नबी बि शफ़ाअत न कंदो जंहिंजी सोनू सरदार सां शफ़ाअत न कंदो उनखां अलाह सां राज़ी न थींदो उनखे जन्नत बि न मिलंदी ऐं ॿिए नंबर में मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सख़ी हुजनि पंहिंजो पैसो मस्जिदुनि ते ख़र्च कनि मदरसनि ते यतीमनि ते बेवा औरतुनि ते रमज़ाननि ते रमज़ान में चांदी ख़िदमत कंदा कयो केतिरियूं कांगरनि जी माए रमज़ान जी माए वीचारी धिकड़ा खाईंदियूं आहिनि ज़ालनि जे असर में थी विया मायूं जा उलझी अथनि मां हिकिड़े शहर जलसे कयो जलसे वांदो थी हिकिड़ी पोड़ी वीचारी रहंदी आहे मूंखे चयां भाउ मुंहिंजी आहे मत चयो मां चई हाणे उनखे जीअं बंगलो ॾिसंदो मत हा चई मुंहिंजे पुट जो आहे पर हुन ॻाल्हायां मुस्मरी हुयो हे पुटलो मुंहिंजी ॼाओ ताज़ो मां टोकरो ॾेई मिसकीन औरत रमज़ान पाले पाले ॿकिरे खे वॾो कयो वरी पढ़ाए वरी परणाए हाणे अहिड़े ग्रेड जो ऑफिसर थियो आहे 2,000 पगार अथसि बंगलो सरकारी अथसि चौथों साल थियो आहे मूंखे ॾे हफ़्ते त असुल नथो पर चौथों साल खां वठी मूंखे ईअं ॾिसण बि नथो अचे जो मां थी कॾहिं कुरारी वञा हिकु दर खां बंगलो ॿिए दर खां भॻवान थो वञे इहे दोस्त आहिनि मां ॿुधायां हेॾे जे कामोरे जी मां घुर वञी ससु मुंहिंजो जहिड़ो कुदरती आहे ई आहे के हयादार न रहनि जेके ससुनि खे मां सम्झनि न त कुदरती जहिड़ो जे न हुजे कुरारी में थो तॾहिं बि कामोरो नौकरीअ तां मोटंदो मज़ूरीअ तां मोटंदो दुकानदार दुकान तां मोटंदो ससु जेका कां गॾो हलजी तव्हांजी खई बीठी अॼु बि चाचीअ हीअं कयो अॼु बि चाचीअ हीअं कयो थोरो हुन वीचारीअ रहण बि न ॾिनी तॾहिं हुन में केस ॾा कया पिया जो त उहो कुरारी जी बाला बस्ती न साम्हूं मां आले नालो जा मां घर जी मालिकाणी पोइ इहो चइजे त मां आदि बुनियाद ते घर जी उठाए वरी मां हिते खे छॾियां इन में जहिड़ो आहे वॾो का छोकिरा बि नौजवान शौक़नि मूं चूंड ते पिया वञनि पोइ जीअं बकरियारी ज़ाल चवंदसि तीअं कंदी मां रहंदी रहिजी मां ईअं न पियो चवां त नालो लोभे कढी कयो उन जा बि जाइज़ अंगल मञियो पर घरवारी जे चवण ते या नफ़्स जे जज़्बे में अची मिठियूं अमड़ियूं न वञाए सॼी उमिरि जी ख़िदमत हिकु तरफ़ असांजी अमर जी हिकिड़ी राति हिकु तरफ़ जंहिं सियारे जे राति असां ते पहरा ॾिना अमर जो असां गुण मुट में भरिया पियासीं लता लिङनि तो आला लाथा त मिठियुनि में अमड़ियूं लाथा उहे अमड़ियूं जे 9 महीना असांखे पेटनि में साम्भियो अॼु उहे असांजे मोटण में अॼु असांजे रावण में पुट छा हे पुट हो तव्हां जो अमरनि खे राणा काढियो तारा पट हीअं मामे सां कयो रोब करे था ॾेखारियो जे मां ते रोब कयो क़यामत ॾींहुं उन जी हिक नेकी क़बूल न हूंदी अलाह अर्श वारो हुनखां नाराज़ जे अमर वीचार 9 महीना पेटनि में साम्भियो मुंहुं मुट कढिया ख़िदमतूं कयूं अॼु अमड़ियूं लथी वञनि कुरारे खे तबियत में किड़ थींदी आहे रब खे ख़बर हुई त कुरारियूं किड़ियल थींदा तॾहिं अॻे चई त वला तकुल्लहुमा फी वला तनहुमा उहो तव्हांजे तबियत जे ख़िलाफ़ थींदा वेंदा ॻाल्हाईंदा पर तव्हां न किरजो जो तव्हांजे बचपन ते जेके मुंहिंजा थोरा थियल उहे यादि करे अॿे मां मुंहुं कयो तोरे नाशाद था ॻाल्हाइनि तोरे अबो तोरे अम्मा तोरे न वणंदड़ कमु कनि तॾहिं बि तव्हां न कयो तव्हांजी त अम्मा आहे तव्हांजो त अबो आहे हिकिड़ी बाहि आई जे ज़िफरां वेठो आहे तलवार खयूं दर ते वठी चो थिए छो पुट जंहिंखे अबो ॾींदो आहे तव्हांखे ॻाल्हि मां या मुस्लमान केतिरो सही केतिरो सहां या अबो हूंदो घर में जा मां हूंदुसि भाकुर न ईंदुमि तारीअ ते मथुरे ते फरमाए था पुट जे बाबे तुंहिंजो ॻाल्हाए ॿोलाए थो असांखे त असां ताईं बाबे तुंहिंजे जो ॻाल्हि पहुचे ई नथो जीअं हवा जे तूफ़ान में मिटीअ जी दज़ो उॾामी वेंदी आहे पख उॾामी वेंदा आहिनि अलाए काॾे जो काॾे बाबनि जो ॻाल्हाइण उॾामी थो वञे असां ताईं पुॼे ई नथो तूं कुझु न चइजांइ जो जहिड़ो आहे तहिड़ो आहे तुंहिंजो अबो आहे मतां तलवारो बि करे त मां बि जनम खां बचाए न सघां इहो बि पीउ जे लाइ पार थो पहिरियों साहिब जखे मां पान वरी साईं बाबा मान जे रही सघे अबे जे घर त अबो थी वञी ख़िदमत करे साम्हूं नथी ॼाण जहिड़ो आहे तहिड़ो आहे तुंहिंजो त अबो आहे जे नथो झले सघे पाण त हिते रही पोइ असां बि रूहानी तुंहिंजा बाऊं तूं असांजो बचो आं पर पीउ जे बेदबीअ जी मां मोहम्मद मोकिल न ॾींदो मां जो क़यामत ई तुंहिंजी बर्बाद थी वेंदई हिकु दफ़ो साईं रोईंदो आयो आहे छो ख़राब अहिड़ा रोईंदो थो अचे चईं ॻाल्हि न पुछो पोइ हीअ अमर जे हथ अची वियो मां मुस्लमान थियो आहियां मां अञा काफ़ियाणी आहियां दगवतियूं मुंहिंजी बीठी हूंदी आहे अॼु हथ अची वियो मां अॻु खणी दसे कुर्ते लतनि बुकनि सां मुंहिंजा कपिड़ा फाड़िया अथई मथे ई मथो कुटियो अथई सहे सुजी पई आहे क्यारी सहे लुंगड़ियूं कुटियूं अथई सहे पुठाड़ सुॼा पिया आहिनि सहे पुठीअ ते रहा कपिड़ा
ठाकुर पाए तो निस्ता पुट मर जे सामने तो न थे ये न चो तो पुट चंबो छो न हयोसी ये न चो पुट कुरारी के धिको छो न गई चो निस्ता पुट सामू त मर जे न थे जे न सही कुर्बान वञा सामू न थियो जे पुट चङो थियो जो सामू न थे जे सामू थे हा त उम्र जूं ने क्यों वञणी हलियूं मां मोहम्मद मिठो बि बोरे रात जन बहू बचाए न सघाया न थी जान सामू जे हा भाई रोज रोज सुबह शाम रे सामू ही न थियाल पो त मुंहिंजो ईमान बचंदो हलाए न तपी तपी तॾहिं धिको जो ॾियांसि हाणे पैगंबर तुंहिंजूं सम्झाणी कुर्बान वञा तो सभु चओ कुर्बान धिको जो ॾियांसि साईं पोइ त मां न पासी पोइ माने दुआरी घुर त भला हाणे अमर मुस्लमान थे मुस्लमान थे मुंहिंजी मिठी महात्मा इम्तिहान खां बचा बसि हाणे जल्दी दुआ घुरंदासीं इंशा अल्लाह ताला हीअं प्यार रहमत जा मथे खणिया साईं नचड़ा खणिया मिठड़ा अम्मा मिला साहब भाई बड़े वो साहब चिमड़ी पे कोले हुंदी है काबू में अरे रोने तेरे हुंदे तो तई साईं ने दुआ घुराई थी तरस तो सही दुआ कबूल कोई थी कि ना साईं ने वंदी तजब जे तो मां एतरो न तो तरसी सका रहमतुल आलमीन अरहम राहिमीन जे दरबार में मुझे मिठड़ी अमर जे बारे में खया हैं इंशाअल्लाह त मुबारक खाली न होतंदा हाने छड त मां वञा ॾिसां मिठड़े साईं जी दुआ थी अॻे अमर वटि पुॼे कि मां गुलाम तो अॻे वञी पुॼा अकीदो मुंहिंजो मोदो कंदो आयो आहे अमर करे छॾिजो पहिरीं त मां जी जी कंदी आहियूं ख़ुशीअ में खिली वेठो अचे सदाई फोटियूं ॾींदी ही वर्दी त ॾींदी न ही पर जे ॾींदी ही त फोट थींदी ही अॼु जीव कॾहिं बि अचे चइबो दुआ पुॼी वई आहे दरवाज़ो खोले चए बोरे रात में आयो आहियां चए मां मिठी आयो आहियां घणा दफ़ा गुसाए भरी वियो मां तूं मुंहिंजी अम्मा आहीं मां तुंहिंजो बचो आं हीअ मुंहिंजी गर्दन में हे तुंहिंजो पादर जेतिरो वई मार मां साम्हूं न थींदो मां अमर रोई थी चए अबा इहो तुंहिंजो कमाल न आहे तो तो सुबह भी भरी रहे कल भी भरी रहे तोजुम भी गुसाए रहे और ये मोहम्मद तो के पार तैयार और जह नबी पर पुठमा कुरारी दंदन भलो ये कोई अच्छे मच्छे वारी कुरारी जेला तो नौजान पुट के एडी पार तैयार हर तमा भी अली उन्हें ते कलमो पढ़ी हाने जो हाने मुसलमान थी जा ये मुझे मिठो साईं दूरम देशा ये मां सामने थी वो ये तहां हाल है बहरहाल मां बे पासे निकली वयमि मुझे मक़सद इहो आहे त अल्लाह ताला वॾी नेमत ॾिनी आहे अबे अम्मा जी असां बे वॾी नवाज़ थी आहे छो त अबे अम्मा जूं दुआऊं हासिल कयूं ख़िदमतूं करे रब राज़ी थी पए जेको अबे अम्मा जी ख़िदमत कजे ॿियो अल्लाह सां कंहिंखे रात शरीक न कजे त रब जी जन्नत नसीब थिए ॿियो माल क़ाइमु कजे सखावत कजे अबे अम्मा ते ख़र्च कजे ज़ालुनि ते ख़र्च कजे पाड़ेवारनि ते मिसकीननि ते यतीमनि ते ख़र्च कजे मिसकीननि ते ख़र्च कजे हिकिड़े ॾींहुं न्याणी वेठी आहे तूं पैसे वारो आहे अदा वञी 5,000 ॾे हज़ार अॼु करियां न हाणे वञे त ॿी हज ते वञे त ॿिए उमिरि ते इहो बि वॾो सवाबु आहे हज बि हर कनि उमिरि को वॾो सवाबु आहे पर 5,000 खणी हज ते नथो वञी सघे 5,000 निकिरंदा उमिरि ते नथो वञी सघे वञी उन माण्हूअ खे ॾे जंहिंजे घर में नौजवान न्याणी वेठी आहे वठु ग़रीब रोलियो तीर में न्याणीअ खे वञी ताज डावण न्याणीअ खे ॾेई पढ़ा मां कसम खणी थो चवां त नफ़ली उमिरि नफ़ली हज खां उन ग़रीब खे मदद जेका तो 5,000 जी ॾिनी न्याणी जो ठाहिण जे लाइ उन 5,000 तुंहिंजा मदद जा वठी ख़ैरात न्याणी उचारी पुट पढ़ायो उन जे सवाब में तोखे जन्नत मिली वेंदी वञी कंहिं बीमार खे 2,000 ॾे त दवा वञी करा वञी जंहिंजो अजो ठहियल न आहे उन जी मदद कर त बचड़नि जो अजरो ठाहे मिसकीन जंहिंजी छत किरी पई आहे ज़ुल्म जा कम खणी कंजरियूं धारियूं थी कंजरियूं न चाहींदो तो टेवी सियारियूं घर में रखी टेलियूं वेंदियुनि ते ख़र्च कई कंजरनि ते ख़र्च कई नाचुनि ते ख़र्च कई नेकीअ जे कम में न बि दुआ काढो हाणे दुआ काढो लॻई यतीम राज़ी कर मिसकीन राज़ी कर रनज़ाल राज़ी कर हुआ तोखे दुआ करे त जन्नत जा दर खुली वञे अॻिते फरमाए थो والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون अल्लाह फरमाए अगर किताबन के सच्चे समझे कुरान ते ईमान आणनि ऐं क़यामत ते यकीन रखनि क़यामत थींदी अदा न असां ॿोथणो आहे क़बर में बि हिसाब किताब या सज़ा आहे गुनाहगार माण्हुनि जी क़बर जन्म जी खॾ बणिजी वेंदी नेकोकार माण्हू जी क़बर बिस्त जो बाग बणिजी वेंदी निकिरंदासीं त 50,000 वारनि जो ॾींहुं हूंदो पोइ हिसाब किताब थींदो जन्नत बि हूंदी जनम बि हूंदो जहिड़ी फैसला अलाह जा सचा आहिनि असांजो क़यामत ते ईमान आहे
जहिड़ी बीमारी को बची हो तो सब बीमारी तव्हां अल्लाह कंदो छॾे वेंदियूं चलो क़यामत ते यकीन रखो त असांखे हिसाब किताब ॾियणो आहे अल्लाह फरमाए थो जंहिंमें 5 ई खूबियूं हूंदियूं क़ुर मुंहिंजो उन्हनि सां जन्नत में पहुचाइण ताईं गॾु हलंदो हाणे फरमायो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून ये ईमान सुधरियल अथव ये ईमान जन्नती अथव इन्हनि खे दुनिया आख़िरत जी इज़त आहे हिदायत वारा बि इहे आहिनि मुवहिद निमाज़ी सखी क़यामत ते यकीन किताबनि ते ईमान क़ुर ते अमल इहे ई माण्हू सुधरियल आहिनि ऐं इहे ई जन्नत जा मालिक आहिनि इहे ई जहन्नम खां बचंदड़ आहिनि मुंहिंजी दुआ आहे अल्लाह असांखे जन्नती बणाए सभिनी खे जहन्नम खां बचाए काफ़ी देर थी वई आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो तव्हां पुरसकून माहौल में अहिड़ी सभु आयल जमात अल्लाह जे क़ुर खे ॿुधो आहे हाणे जेतिरे क़दुरु तव्हांजी मोहबत थी मूंखे नज़र अचे मां उमेद थो कयां त इंशा अल्लाह ताला जेॾो तव्हां मोहबत जो इज़हार ॿुधण में कयो आहे अहिड़ो तव्हां इंशा अल्लाह ताला अमल करण में बि मुजाहिदीअ जो ऐं क़ुर्बानी जो इज़हार कंदो छा अमल करण जो बि इरादो आहे खुश नसीब हो जो ये बरकत वाली रात तव्हांखे नसीब थी आहे एक तरफ़ हूं लैलतुल क़द्र रात जो हुजण जो इम्कान आहे ॿिए तरफ़ हूं रमज़ान शरीफ़ जे मुबारक महीने जी 23 आहे जो टे तरफ़ हूं क़ुर जे ख़त्म जी रात आहे अल्लाह शल सभिनी जूं झोलियूं रहमत सां भरपूर करे सभिनी जा कयल गुनाह माफ़ करे सभिनी बीमारियुनि खे सिहत अता फरमाए सभिनी जे बच्चनि खे क़ुर जो हाफ़िज़ ऐं आलिम बने बनाए बे औलादनि खे औलाद नसीब फरमाए सभिनी न्याणियुनि भाइरनि अमरनि भेनरुनि जूं ॿई जहान रब सोना करे ऐं असांजे मुल्क में मोहम्मदी निज़ाम ऐं क़ुर जो कानून जारी फरमाए ऐं अल्लाह असांजे हुक्मरान पार्टीअ खे क़ुर जे कानून करण जारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हिन बीमार खे सभई दुआ घुरो त अल्लाह ताला सिहत कामिल अता फरमाए असांजो बचिड़ो आहे असांजे बचिड़नि जेतिरो आहे सलाह शरीफ़ बि सभई छुकारे सभई सलाह शरीफ़ बि छुकारियोसि दुआ घुरो त अल्लाह ताला हिन खे सिहत कामिल अता फरमाए ऐं अल्लाह ताला जमीन मरीज़ नंढनि खे घरनि में अस्पताल में जेके मरीज़ आहिनि उनखे सिहत कामिल अता फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार अल्लाहुम्मा रहम अलैना व अला जमील मुस्लिमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम सल्लल्लाहु तआला अला खैर